हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु शोभी भाई जेको आहे असां सां गॾु फ़िलहालु त मौजूदु न आहिनि ऐं किथे बिज़ी आहिनि। जल्दी फ्री थी विया त असांखे जॉइन कंदा, न त जेको आहे इनशाला सुभाणे असांखे जॉइन कंदा। मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधाए छॾियां, ईअं न त कोई बि असांखे कॉल करे चवे त असांजी हीअ फ़रमाइश आहे, हीअ फ़रमाइश आहे, त थोरी देरि जे लाइ पंहिंजी फ़रमाइशूं अॼु जेको आहे मतिलबु क्विट करे छॾिजो। अगरि त शोभी भाई जल्दी अची विया त इनशाला तव्हांजी फ़रमाइशूं पूरियूं कंदासीं। असां पंहिंजी डेली लाइफ जे अंदरि इलाही शयुनि खे फेस कंदा आहियूं। लेट्स सपोज़ जॾहिं असां सुबुह जो उथूं था, असांखे किथे न किथे बॉडी में पेन फील थींदो आहे ऐं असां उन्हनि शयुनि खे जेको आहे लाइट वठंदा आहियूं, काई बि पेन किलर खाई छॾींदा आहियूं, थोरी देरि जे लाइ असरु थी वेंदो आहे, पर उहो लाइफ टाइम असरु न हूंदो आहे उन दवा जो, उहो टेम्पररी हूंदो आहे। पोइ कुझु केसिस अहिड़ा हूंदा आहिनि जिन में असांखे डॉक्टर्स जी ज़रूरत पवंदी आहे। डॉक्टर्स जे जॾहिं वेंदा आहियूं त डॉक्टर्स चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजो केस पाण ख़राबु करे आया आहियो, तव्हां एतिरो डिले करे आया आहियो जो हाणे हिन जी ट्रीटमेंट न बल्कि हिन जो ऑपरेशन थींदो। सो तव्हां पंहिंजो लाइफ स्टाइल थोरो बहितरु कयो। सुबुह जो कोशिशि कंदा कयो, जीअं सवेर उथो था त वॉक लाज़मी कंदा कयो, एक्सरसाइज़िस आहिनि एक्सरसाइज़िस कंदा कयो। उन खां अलावा जेके अॼुकल्ह खाधनि पीतनि में जेके ऑयल बेसिकली असांजो जेको दुश्मन आहे, जेको चर्बी थिए थी, फैट वधे थो, ऐं उन खां अलावा असां ॿाहिरियूं शयूं खाऊं था, ख़बर न आहे ॿाहिरियुनि शयुनि में कहिड़े क़िस्म जो ऑयल यूज़ कनि था, उहो ऑयल जेको आहे फ्रेश हूंदो बि आहे या न, ऑयल जे मथां ऑयल विझंदा रहंदा आहिनि, साफ़ु सफ़ाई न हूंदी आहे। मूंखे कल्ह मुंहिंजे हस्बैंड जेको आहे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधाई, मां उन बेकरी जो नालो न खणंदसि, पर हमेशह अक्सर करे जॾहिं बि हैदराबाद मां कराची जॾहिं ईंदा आहियूं असां, त उन बेकरी तां असां कुझु न कुझु वठंदा आहियूं खाइण पीअण जे लाइ। त कल्ह मूंखे जॾहिं ॿुधाई, चई त तूं उन्हनि जो किचन ॾिस, तूं परेशान थी वेंदीअ, तूं चवंदीअ मां हितां कुझु खावां ई न। सो असांखे न ख़बर हूंदी आहे त हुननि जे किचन्स जे अंदरि, हुननि जे कारखाननि जे अंदरि साफ़ु सफ़ाई आहे या न आहे, हू कहिड़े तरीक़े सां शयूं यूज़ कनि था, छा कनि था, ग्लव्स पाइनि था नथा पाइनि। सो इहे सभु शयूं मिक्स थी करे जॾहिं मार्केट में रोटेट कंदियूं आहिनि न, त असांजी पंहिंजी हेल्थ ख़राबु थींदी आहे। असां सुठियुनि जायुनि ते बि वञी करे का शइ परचेज़ कंदा आहियूं, असांखे न आहे ख़बर त हाइजीनिक आहिनि या न आहिनि। अॼुकल्ह असां कंहिं शइ ते भरोसो नथा करे सघूं सवाइ पंहिंजे घर जे या पंहिंजे माइट जे घर जी किचन जे हवाले सां। जेकॾहिं असांखे ख़बर आहे त हा भई हू एतिरो हाइजीनिक आहे, हुनजो किचन साफ़ु सुथिरो आहे, साफ़ु सुथिरो पचाइनि था, या असां पाण पंहिंजे घर में केतिरी सफ़ाई रखूं था, उन खां अलावा ॿाहिरियुनि शयुनि ते या कंहिं बि जाइ जी असां का गारंटी अॼुकल्ह नथा खणी सघूं। सो इहे त थी वियूं रूटीन जी ॻाल्हियूं। कुझु माण्हुनि खे काफ़ी तकलीफ़ हूंदियूं आहिनि, जीअं गोॾनि जो सूरु हूंदो आहे, आर्थराइटिस थी वियो, काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। फीमेल्स में घणो करे इहे प्रॉब्लम्स तमामु घणा हूंदा आहिनि। इन जा रीज़न्स छा आहिनि मूंखे अॼु ॾींहं ताईं एग्ज़ैक्टली इन्हनि शयुनि जी ख़बर न पई आहे। त अॼु जेके असां वटि डॉक्टर साहिब हिते मौजूदु आहिनि, माशाल्लाह सां सर्जन आहिनि। सो तव्हांखे मां ॿुधायां त अॼु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि डॉक्टर शहाब हैदर शेख, कंसल्टेंट ट्रामा एंड ऑर्थोपेडिक सर्जन आहिनि साउथ सिटी। उन खां अलावा लीडिंग सर्जन आहिनि द रीजनरेटिव क्लिनिक जा ऐं OS ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट जा। सो माशाल्लाह सां डॉक्टर साहिब सां जेको आहे कचेरी कंदासीं। तव्हांजा बि के सुवाल हुजनि जेके तव्हां डॉक्टर साहिब सां करणु चाहियो रिगार्डिंग ऑर्थोपेडिक, या कोई बि तव्हांखे तकलीफ़ आहे जिस्म में कंहिं बि हिसे ते सूरु आहे, गोॾनि जो सूरु आहे, चेल जो सूरु आहे, या काई बि अहिड़ी तकलीफ़ आहे, त तव्हां असांखे प्रोग्राम में लाइव कॉल करे सघो था, डॉक्टर साहिब सां ॻाल्हाए सघो था। कोई बि तव्हांजो सुवाल हुजे तव्हां डॉक्टर साहिब सां करे सघो था। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिब, कीअं आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक, तबीअत ठीकु आहे तव्हांजी? ऐं मां तव्हांखे वेलकम थी कयां रंगन भरी शाम में। महिरबानी महिरबानी। डॉक्टर साहिब, अॼुकल्ह जे हवाले सां जेका मां ॻाल्हि कई खाधे पीते जे हवाले सां, इहो त हिकिड़ो असांजो डेली बेसिस जो हिकिड़ो प्रॉब्लम आहे ई आहे। पर छा असां मतिलबु डेली लाइफ में जेको ऑयल यूज़ कयूं था, छा उहो बि असांजे मतिलबु हॾनि जे लाइ नुक़सानदेह आहे?
असल में ऑयल त ज़रूरी आहे, ज़ाहिर तव्हां का शइ फ्राई था कयो, हाणे ईअं बि मना न आहे सफ़ा त तव्हां बिल्कुलु बि ऑयल यूज़ न कयो। डिपेंड थो करे त तव्हां कहिड़ी क्वालिटी जो ऑयल यूज़ था कयो। सही बॉडी खे फैट त खपे ई खपे, छो त फैट मां बि कुझु न कुझु एनर्जी ईंदी आहे सही ऐं हुनजा मुख़्तलिफ़ फॉर्म्स हूंदा आहिनि। कुकिंग ऑयल जेको घणो करे घरनि में यूज़ थिए थो, उन में जेकॾहिं वेजिटेबल ऑयल या अॼुकल्ह मिक्स्ड वेजिटेबल ऑयल अचनि था, सनफ्लावर ऑयल अचे थो, माना प्लांट्स मां एक्सट्रैक्ट थियल, उहे यूज़फुल आहिनि इलाही। सही कुझु शयूं चर्बी मां ऑयल कढी ठाहिनि था, उहो थोरो नुक़सानदेह आहे, त इहो ज़रूरु ऑयल यूज़ कजे, पर हिकु त घटि में घटि मिक़दार में जिते ज़रूरी हुजे। ॿियो सुठी क्वालिटी जो वेजिटेबल ऑयल या प्लांट एक्सट्रैक्ट ऑयल यूज़ कजे त उहो फ़ाइदेमंद आहे। सही छो त बॉडी खे कंहिं न कंहिं मिक़दार में, थोरे ई मिक़दार में ऑयल जी ज़रूरत आहे, सही त उन में को हर्ज कोन्हे यूज़ करण में, एज़ लॉन्ग एज़ इट इज़ कंट्रोल्ड। ऐं जेका तव्हां शुरू में इंट्रोडक्शन में ॻाल्हि कई, त जेका बि शइ ऑयल में या जंहिं थांव में पचाई वञे उहो हाइजीनिक, उन्हनि कंडीशन्स जो तमामु ख़्यालु कयो। तमामु ज़रूरी आहे। ऐं अॼुकल्ह त जेके हालात आहिनि सर, असांखे ख़बर ई न पवंदी आहे त असां किथे बि कुझु बि खाऊं था त उहो हाइजीनिक आहे बि या न आहे। इहो तमामु ज़रूरी आहे त जिते बि खाधो खायो वञे, या जेका तव्हां किचन जी ॻाल्हि कई, वाक़ई असांखे ख़बर न हूंदी आहे त असां वटि त उहो ठाहे सुठो करे प्लेट में खणी था अचनि, पर कहिड़ी कंडीशन्स में इहो पचायो थो वञे, तयारु कयो थो वञे, इहो तमामु ज़रूरी आहे त ख़बर हुजणु। ऐं वाक़ई असां उन्हनि जा किचन जा उन्हनि जा कारखाना ॾिसी छॾियूं न त असां वरी ॿीहर वञी उते जेको आहे न वेहंदासीं खाइण पीअण जे लाइ। अच्छा डॉक्टर साहिबु, अक्सर करे लेडीज़ जे अंदरि इहो ॾाढो प्रॉब्लम ॾिठो वियो आहे, संधनि जो सूरु, गोॾनि जी तकलीफ़, इहो छा प्रॉब्लम छा आहे इहो? असल में फीमेल्स जेके बि मुंहिंजी प्रैक्टिस में मां मुख़्तलिफ़ जायुनि ते OPDs कंदो आहियां, कराची में, हैदराबाद में, ऐं मुंहिंजो चूंकि ताल्लुक़ु घणो एज़ अ लोअर लिम सर्जन आहे, त मां नी जॉइंट्स ऐं हिप जॉइंट्स जो एक्सपर्ट आहियां। मूं वटि जेके पेशेंट्स अचनि था उन में 70% फीमेल्स ई हूंदियूं आहिनि। अच्छा। हा, ऐं उनजी वजह इहा आहे त फीमेल पंहिंजी लाइफ टाइम में मुख़्तलिफ़ स्टेजिस मां गुज़रंदी आहे। ख़ासि करे जॾहिं थोरी यंग एज हूंदी आहे त प्रेगनेंसी, मल्टीपल प्रेगनेंसीज़ थियनि थियूं, उहे उनजे करे हार्मोनल चेंजिस थियनि था, त उहे उन्हनि जी डाइट खे, उन्हनि जे रूटीन खे अफेक्ट था कनि, नंबर 1। नंबर 2, फीमेल जॾहिं 45-50, चूंकि असां ट्रॉपिकल कंट्री में था रहूं, त उहो जॾहिं पंहिंजे मेनोपॉज खे पुॼे थी, त उन वक़्तु बि उनजी बॉडी में इलाही हार्मोनल चेंजिस थियनि था। त हिकिड़ो टर्म असां वटि यूज़ थींदो आहे ऑस्टियोपोरोसिस, जेको तव्हां ॿुधो बि हूंदो, जंहिंखे सिंधी में असां ईअं चई सघूं था हॾनि जो नरम या भुरभुरो थियणु। इहो फीमेल में तमामु घणो कॉमन हूंदो आहे, ऐं इन्हनि ॿिन्ही रीज़न्स जे करे। ॿिया बि इन जा इलाही रीज़न्स आहिनि, पर हे मेन रीज़न्स जेके फीमेल सां रिलेटेड आहिनि। त इन जे करे मां फीमेल्स खे हमेशह इहा एडवाइस ॾींदो आहियां त भई तव्हां आर्थराइटिस या ॿिया बोन जा प्रॉब्लम त फेस कयो था पिया, विटामिन D डेफिशिएंसी, कैल्शियम डेफिशिएंसी, पर ऑस्टियोपोरोसिस जो ख़्यालु ज़रूरु रखो। ऐं असां उन्हनि लाइ उन्हनि खे ट्रीटमेंट्स बि ॾींदा आहियूं, जंहिंमें बिसफॉस्फोनेट्स ख़ासि तौर ते आहिनि। ऐं इहा ॻाल्हि सही आहे त फीमेल्स में इहे प्रॉब्लम कॉमन आहिनि, ऐं चूंकि एॾी अवेयरनेस असां वटि न आहे, डॉक्टर्स बि नथा ॿुधाइनि, त जेकॾहिं इहे टाइम ते ट्रीटमेंट थी वञनि त उन्हनि में हॾनि जो नरम या भुरभुरो थियणु इहो ख़तमु थी वेंदो। त इहो जेको संधनि जो सूरु, हॾनि जो सूरु, बॉडी एक्स जंहिंखे चइजे, सुस्तीपन, इहो 30 इयर्स 40 इयर्स जी एज खां पोइ फीमेल में कॉमन थो थिए। त इन जी ट्रीटमेंट पॉसिबल आहे, असां कंदा रहंदा आहियूं, पेशेंट्स खे अवेयरनेस। पर डॉक्टर साहिबु, जेकॾहिं इहे हॾा भुरभुरा थी था वञनि त छा इन जो हल जेको आहे इलाज ऑपरेशन ई आहे? न, इन जो इन ऑस्टियोपोरोसिस में ऑपरेशन जी ज़रूरत ई न आहे। ऑस्टियोपोरोसिस में असां यूजुअली, हूअं त मेडिसिन्स बि ईंदियूं आहिनि इन जूं, पर असां यूजुअली मेडिकल ट्रीटमेंट कंदा आहियूं, पर उहा IV इंट्रावीनस ड्रिप जे फॉर्म में इंजेक्शन हूंदो आहे। उहो साल में 1 या 2 ड्रिप लॻंदा आहिनि, ऐं कंटिन्यूस 3 खां 4 सालनि ताईं असां हलाईंदा आहियूं, वरी विच में ब्रेक ॾेई छॾींदा आहियूं। वरी असां हिकिड़ो स्कैन कराईंदा आहियूं, जंहिंखे डेक्सा स्कैन चइबो आहे, जंहिंमें हॾनि जो नरम या भुरभुरोपन या बोन डेंसिटी ख़बर पइजी वेंदी आहे। वरी ज़रूरत हूंदी आहे त 2 साल 3 साल ट्रीटमेंट हलंदी आहे, पर उहा सिंपल ट्रीटमेंट आहे। साल में, सॼे साल में 1 इंजेक्शन या साल में मैक्सिमम 2 इंजेक्शन लॻंदा आहिनि, ऐं इहो ऑस्टियोपोरोसिस, हॾनि जो नरम या भुरभुरोपन बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। अच्छा, उन कंडीशन में अक्सर मां पेशेंट्स ॾिठा आहिनि, मुंहिंजी मदर खे बि ख़ैर इहो प्रॉब्लम आहे, उनखे बि कंहिं डॉक्टर चयो हुयो त इहो अमीन जो हिकिड़ो गोॾो भुरभुरो थी वियो आहे। सो मां इहो तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदसि त गोॾे जे पुठियां वारी जेका जाइ आहे उते हेतिरो ॻोढ़ो बि थींदो आहे, त उनजो छा रीज़न आहे?
अच्छा हाणे हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त इहो अक्सर पेशेंट इहा मिक्सअप कंदा आहिनि, इहो मां थोरो क्लियर कंदो हलां पंहिंजे नाज़रीन लाइ बि ऐं सभिनी ॿियनि पेशेंट्स लाइ। हिकिड़ो आहे ऑस्टियोपोरोसिस जेको पाण डिस्कस था कयूं, हॾनि जो नरम या भुरभुरो थियणु। हिकिड़ो आहे जेकी तव्हां गोॾे जी तकलीफ़ चई या पुठियां हुनजे हिकिड़ो ॻोड़ो ठही वियो, इहो ऑस्टियो आर्थराइटिस सां रिलेटेड आहे। त ऑस्टियो आर्थराइटिस ऐं ऑस्टियोपोरोसिस ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। ऑस्टियोपोरोसिस जेका आहे उहा हॾनि जी बीमारी आहे, हॾनि जो नरम या भुरभुरो थियणु, पूरी बॉडी जे हॾनि में उहा हूंदी आहे। ऑस्टियो आर्थराइटिस जेका आहे उहा जॉइंट्स जी बीमारी आहे, संधनि जी, ठीकु आहे न, जिते जॉइंट माना जिते ॿ बोन्स मिलनि थियूं। ऐं आर्थराइटिस जेको आहे उहो मिख जे करे थींदो आहे, उनजो ऑस्टियोपोरोसिस सां तालुक़ु न आहे। मिख घटि थी वेंदी आहे, हॾा पाण में रगड़जणु शुरू कंदा आहिनि, पेशेंट खे सूरु थींदो आहे ऐं पोइ असां चवंदा आहियूं तव्हांजा गुॾा ख़तमु थी विया आहिनि, मिख घटि थी वई आहे, गैप घटिजी वियो आहे। पोइ उन में असां मुख़्तलिफ़ ट्रीटमेंट्स कंदा आहियूं। जीअं मां नी सर्जन आहियां, हिप सर्जन आहियां, त मां इलाही नी रिप्लेसमेंट सर्जरीज़ बि कंदो आहियां। ऐं जीअं वरी तव्हां इंट्रोडक्शन में हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पेशेंट्स इहे डिज़ीज़ वीचारा ट्रीटमेंट पाण कंदा रहंदा आहिनि ऐं जॾहिं मूं वटि ईंदा आहिनि त उन्हनि जा गोॾा एॾा ख़राबु थी चुका हूंदा आहिनि जो आख़िर में मूंखे नी रिप्लेसमेंट खां अलावा ॿियो को ऑप्शन न बचंदो आहे उन्हनि खे ॾियण लाइ। अच्छा, जेकॾहिं हू अर्ली स्टेज में अची वञनि त मां रीजनरेटिव क्लिनिक जो लीड सर्जन आहियां पाकिस्तान में। असां इलाही रीजनरेटिव मॉडर्न थेरेपीज़ कंदा आहियूं, जंहिंमें जॉइंट्स जो PRP आहे, स्टेम सेल्स थेरेपी आहे, उन खां अलावा इंजेक्शन्स हूंदा आहिनि मिख जा ठहियलु ठुकियल, उहे हणंदा आहियूं। त उहे उनखे चइबो आहे जॉइंट प्रिजर्वेशन टेक्निक। त असां कोशिशि कंदा आहियूं त पेशेंट जो पंहिंजो नेचुरल गोॾो बची वञे ऐं उनखे रिप्लेसमेंट जी ज़रूरत न पए। त असांजी हथुल इम्कान इहा कोशिशि हूंदी आहे त जेको अलाह साईं गोॾो ॾिनो आहे, जेको नेचुरल गोॾो आहे, उनखे बचायो वञे। जेकॾहिं पेशेंट असां वटि ईंदो ई एंड स्टेज में त पोइ मिख बिल्कुलु ख़तमु थी चुकी हूंदी, गोॾो जॉइंट्स में डिफॉर्मिटी थी चुकी हूंदी, पोइ असां वटि इहे ऑप्शन न बचंदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, जीअं नी रिप्लेसमेंट जेका थींदी आहे त उहो त हिकिड़ो आर्टिफिशियल शइ थी, एग्ज़ैक्टली, ठीकु आहे, त पोइ छा हुनखे मूव करण में कोई प्रॉब्लम वग़ैरह या छा? कोई बि प्रॉब्लम न थींदो आहे। नी रिप्लेसमेंट जी सर्जरी पुठियनि 60 सालनि खां वठी करे सॼी दुनिया में थिए थी, पोयनि 20 सालनि खां पाकिस्तान में रेगुलरली थिए थी। मां सवनि जी तादाद में, महीने में, साल में, हज़ारनि जी तादाद में असां नी रिप्लेसमेंट्स कंदा आहियूं। मोस्ट सक्सेसफुल सर्जरी आहे ऑर्थोपेडिक में, सेफ सर्जरी आहे। बसि इहो आहे त जेको आहे सो सर्जन पंहिंजे कम जो जीअं एक्सपर्ट हुजणु घुरिजे, इम्प्लांट सुठो पयल हुजे, सुठी क्वालिटी जो इम्प्लांट हुजे, ही सॼी उमिरि गोॾा हलंदा आहिनि। मां पंहिंजी सॻियुनि मासियुनि जा गोॾा चेंज कया आहिनि, पंहिंजे ख़ानदान में इलाही अहिड़ा ऑपरेशन्स कया आहिनि। पेशेंट्स अलहमदुलिल्लाह ख़ुशि आहिनि, सक्सेसफुल आहिनि, घुमंदा था वरतनि। ऐं बशर्ते कि उन पेशेंट खे जॾहिं ज़रूरत हुजे उहो ऑपरेशन कयो वञे, न हुजे ज़रूरत त पोइ असां स्टेम सेल्स थेरेपी, PRP, इंजेक्शन्स जे थ्रू बि पेशेंट जो गोॾो। ऐं ज़ाहिर आहे इहो तव्हां जीअं चयो त नी रिप्लेसमेंट हिकिड़ो आर्टिफिशियल गोॾो आहे। ज़ाहिर आहे आर्टिफिशियल गोॾो ऐं नेचुरल गोॾे में फ़र्क़ु आहे। असांजी मैक्सिमम कोशिशि हूंदी आहे हथुल इम्कान त पेशेंट खे अननेसेसरी नी रिप्लेसमेंट न कयो वञे, उनजो नेचुरल गोॾो बचायो वञे। सही। अच्छा, कुझु माण्हू ड्रिजंदा आहिनि, नी रिप्लेसमेंट खां तमामु घणो ड्रिजंदा आहिनि, डॉक्टर्स ॾे वेंदा आहिनि, डॉक्टर जेकॾहिं सजेस्ट करे थो त भई जेकॾहिं तव्हांखे एतिरो प्रॉब्लम आहे, तव्हांखे असां ऑपरेट करणु चाहियूं था, उहा तव्हांजी मर्ज़ी त तव्हां कराइणु चाहियो या न कयो, पर असां तव्हांखे सजेस्ट कंदासीं तव्हां रिप्लेसमेंट करायो। त अक्सर करे पेशेंट्स फीमेल्स तमामु घणो ड्रिजंदियूं आहिनि, त ख़ुदा न ख़्वास्ता असां सफ़ाई वेही रहूं हलण खां या व्हील चेयर ते अची वञूं, त इहो डपु त हर इंसान खे थींदो आहे, कोई न चाहींदो त असां ऑपरेशन थिएटर जो मुंहुं ॾिसूं, पर चांसिस केतिरा आहिनि त माण्हू सर्वाइव करे थो वञे? ॾिसो, मां जीअं तव्हांखे ॿुधायो त नी रिप्लेसमेंट ऑर्थोपेडिक में सभिनी खां सेफ ऐं कामयाबु ऑपरेशन आहे। अच्छा, हाणे कामयाबु ऑपरेशन जॾहिं असां चवंदा आहियूं त माना इन जो मोर देन 95% सर्वाइवल रेट आहे ऐं सक्सेस रेट आहे। 5%, 1 to 5% अहिड़ा पेशेंट हूंदा आहिनि जिन खे का न का हल्की फुल्की कॉम्प्लिकेशन थी सघे थी, माना ऑन गोइंग पेन रहिजी सघे थो, थी सघे थो थोरो घणो ऑन गोइंग उन्हनि खे पेन हुजे, जेको पेन ऑफ अननोन ओरिजिन हूंदो आहे। कॾहिं कॾहिं असांखे पाण बि कॾहिं कॾहिं ख़बर न पवंदी आहे त ऑपरेशन बि थी वियो आहे, सक्सेसफुल आहे, एक्सरे बि बिल्कुलु सही आहिनि, पेशेंट वॉक बि करे थो, पर पोइ बि हिनखे हल्को हल्को सूरु छू आहे। त इहे लेस देन 5% अहिड़ा पेशेंट हूंदा आहिनि। त डॉक्टर साहब, जेके शुगर आहे त उन्हनि जे लाइ त वधीक प्रॉब्लम हूंदो? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे चूंकि साइंस इलाही तरक़ी करे वई आहे, हाणे इहे जेके पेशेंट्स खे मेडिकल प्रॉब्लम हूंदा आहिनि, हाणे मूं वटि इलाही अहिड़ा पेशेंट्स आहिनि जिन जी मां ऑपरेशन कई आहे, जिन जा 2 दफ़ा 3 दफ़ा बाईपास सर्जरीज़ बि थियल आहिनि,
डायबिटिक आहिनि, एस्थमा जा पेशेंट्स आहिनि, त असां ज़ाहिर आहे उन्हनि जूं पहिरियों प्री ऑपरेशन खां पहिरियों इन्वेस्टिगेशन्स कराईंदा आहियूं, सही उन्हनि खे ऑप्टिमाइज़ कयो वेंदो आहे, उन्हनि खे फिट करे पोइ सर्जरी कई वेंदी आहे। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि खे ड्यूरिंग ऑपरेशन ऐं पोस्ट ऑपरेटिव क्लोज़ली असां मॉनिटर कंदा आहियूं। ज़ाहिर आहे। हा, त हाणे अहिड़ियूं मेडिसिन्स, अहिड़ियूं टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि, सर्जिकल टाइम घटि थी वियो आहे, टेक्निक्स एडवांस थी वियूं आहिनि, एनेस्थीसिया जूं टेक्निक्स बेहोशी जूं एडवांस थी वियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त मरीज़ खे बिल्कुलु असां बेहोश बि न कंदा आहियूं, सिर्फ़ु हेठियों धड़ सुन करे छॾींदा आहियूं। त अहिड़ा इलाही मॉडर्न हाणे दवाऊं टेक्निक्स अची वियूं आहिनि जिन सां इहे सभु जेके शयूं आहिनि इहे कंट्रोल करे पेशेंट जी सर्जरी कई वेंदी आहे ऐं थिए थी पई, सॼी दुनिया में थिए थी, पाकिस्तान में बि असां कयूं था। ऐं इन्हनि शयुनि जो हाणे एज सच इन लाइ मरीज़ खे ड्रजण जी का ज़रूरत न आहे। सही। अच्छा, पहिरियां त तक़रीबन 3 खां 3.5 कलाक हिकिड़े गोॾे खे ऑपरेट करण में लॻंदा हुआ, हाणे तक़रीबन हाणे कलाक, तक़रीबन कलाक सवा कलाक मैक्सिमम। ऐं मां अक्सर जॾहिं बि नी रिप्लेसमेंट कंदो आहियां त अक्सर पेशेंट जा ॿई गोॾा माना आर्थराइटिक हूंदा आहिनि या आर्थराइटिस हूंदो आहे, असां ॿई गोॾा गॾु चेंज कंदा आहियूं। मां पाकिस्तान में शायदि वाहिद सर्जन आहे, मां त ॿई हिप जॉइंट्स बि गॾु रिप्लेस कया आहिनि ऐं कंदो रहंदो आहियां। त छो त उन में पेशेंट जो फ़ाइदो वधीक आहे। हिकिड़े ई दफ़े में पेशेंट जा ॿई नी सॉर्ट आउट थी वेंदा आहिनि या ॿई हिप जॉइंट्स, पेशेंट इमीडिएटली वॉक करणु शुरू कंदो आहे। हिन में का बेड रेस्ट न आहे। जेकॾहिं सर्जन सही कमु कयो आहे, इम्प्लांट सही वेठल आहे, त पेशेंट कैन वॉक अराउंड। सही जी। अलाए कंहिंजो फ़ोन पियो मुंहिंजे भरिसां, ख़ैर थींदो रहंदो आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, जीअं हिप जॉइंट जी तव्हां ॻाल्हि कई, त इन जो रीज़न छा आहे? हिप जॉइंट ख़ुदा न ख़्वास्ता कोई एक्सीडेंट थिए थो जंहिंजे करे प्रॉब्लम थिए थो हिप जॉइंट चेंज करण जो, या वरी उन में बि को प्रॉब्लम थिए जो जंहिंजे करे तव्हांखे सर्जरी करणी थी पए? हा हाणे इहो तमामु कॉमन सुवालु आहे। मरीज़ पुछंदा आहिनि असांखे आर्थराइटिस छो थियो आहे या हिप जॉइंट रिप्लेसमेंट जी ज़रूरत छो आहे। सभिनी खां घणो कॉमन जेको आर्थराइटिस आहे उहो नी जॉइंट जो आहे, ॿिए नंबर ते हिप जॉइंट्स जो आहे। आर्थराइटिस इहो हूंदो आहे जॾहिं मिख ख़तमु थी वेंदी आहे। हाणे इन जा जेकॾहिं तव्हां पढ़ंदव ऐं तव्हां इंटरनेट में बि जेकॾहिं पढ़णु शुरू कंदव या असांजे मेडिकल जे किताबनि में, त इन्हनि जो को पर्टिकुलर रीज़न न आहे, कंहिं माण्हू जो को ॾोह न आहे। कोई मूं वटि इलाही हैवी पेशेंट्स हूंदा आहिनि, वज़न वधीक हूंदो आहे, BMI हाई हूंदो आहे, ओबीस हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि अच्छा असां मोटा आहियूं इन करे असांजो थियो आहे जॉइंट ख़राबु। त मां उन्हनि खे चवंदो आहियां ठीकु आहे, मोटापो हिकिड़ो रीज़न ज़रूरु आहे, पर मोटापो इज़ नॉट द ओनली रीज़न। सही। इन में जेनेटिक्स आहिनि, लाइफ स्टाइल आहे, पैटर्न आहे। अच्छा ॿियो इहा ॻाल्हि त हा, कंहिं पेशेंट खे ट्रॉमा थियो हुजे, इंजरी थी हुजे पहिरियों हिप जॉइंट जी, उहो हॾो सही जुड़ियो न हुजे, त उन जे करे बि आर्थराइटिस पोइ थींदो आहे, उनखे पोस्ट ट्रॉमेटिक आर्थराइटिस चइबो आहे। ठीकु डॉक्टर साहब, ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, में तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं डॉक्टर साहब सां तव्हां कोई सवाल करणु चाहियो था ऐं ख़ुदा न ख़्वास्ता कोई अहिड़ो पेशेंट आहे तव्हांजे घर में जंहिंखे कोई बि प्रॉब्लम आहे, त तव्हां असांखे कॉल करे तव्हां डॉक्टर साहब सां सवाल करे सघो था। अच्छा डॉक्टर साहब, घणो करे अॼुकल्ह जेको ॾिठो वञे थो त रेशो फीमेल्स ऐं मेल्स जो सेम थी वियो आहे, त उन्हनि खे बि सेम प्रॉब्लम थिए थो। पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त फीमेल्स में जेको संदनि जो सूर, जीअं उन्हनि जा हार्मोनल चेंजिस या मेनोपॉज या काफ़ी शयूं थियनि थियूं, मेल्स में छा प्रॉब्लम आहे जंहिंजे करे उन्हनि खे इहो प्रॉब्लम थिए थो? मेल्स में जनरली हिकिड़ो त डाइट इनकम्प्लीट, इनसफिशेंट, इनएडिक्वेट डाइट जो हिकिड़ो वॾो रीज़न आहे। ॿियो लाइफ स्टाइल जो वॾो रोल आहे असां वटि। अच्छा सही। असां ऑफिस वञूं था या असांजा जेके बि मेल हज़रात आहिनि ऑफिस विया, AC वारी गाॾी मां निकिता, ऑफिस में वेठा सॼो ॾींहुं, वरी शाम आयो, ॿारनि सां वेठो, फैमिली में सोफ़े ते वेठो, TV ॾिठी, राति जो तव्हां सुम्ही पियो, सॼो हफ़्तो ईअं गुज़री थो वञे। को रूटीन एक्सरसाइज़ न आहे। घटि माण्हू, तमामु घटि माण्हू आहिनि जेके रूटीनली एक्सरसाइज़ कनि था। भले हल्की फुल्की एक्सरसाइज़ हुजे, वॉक हुजे, थोरी स्विमिंग हुजे, साइकिलिंग हुजे, का रनिंग, जॉगिंग, को स्पोर्ट्स एक्टिविटी, उहे असां वटि ख़तमु थी वियूं आहिनि। त हिकिड़ो वॾो लाइफ स्टाइल चेंजिस आणण जी ज़रूरत आहे। डाइट जीअं तव्हां चई त हिकु त हाइजीनिक न आहे, क्वालिटी न आहे उहा असां वटि। ऐं टियों प्रोफेशन या एक्टिविटी। हाणे मूं वटि इलाही मेल्स ईंदा आहिनि जिन जी एक्टिविटी इन क़िस्म जी आहे, सॼो ॾींहुं बीहण जी जॉब आहे, सॼो ॾींहुं हलण जी जॉब आहे। के साइट्स था वञनि, कंस्ट्रक्शन इंडस्ट्री में आहिनि, के वीचारा सिक्योरिटी गार्ड्स आहिनि, बीहण जो एथलीट्स आहिनि के। त
त हाणे उन्हनि में वेयर एंड टेयर त थींदो थो रहे, एक्टिविटी इलाही घणी थी थिए, उहा वरी रूटीन खां इलाही थी वञे, पर उहे उन क़िस्म जी डाइट नथा वठनि, उनखे अच्छा ॿियो वरी सप्लीमेंट 9 to 5 जॉब बि थिए थी, Exactly. वेठा ई वेठा आहिनि, उनजो जेको त इहे पोस्चर आहे उहो शयूं सॼो ख़राब थी थो त वञे। पोस्चर रिलेटेड, जेनेटिक्स आहे, डाइट, लाइफ स्टाइल, इहे सभु शयूं कंबाइंडली इफेक्ट थियूं कनि। सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं वेहण वारो पोस्चर असांजो ख़राब थी वेंदो आहे, जीअं हाणे मां आहियां 2 कलाक जेकॾहिं हीअं वेठी आहियां, पूरो हफ़्तो मां शो कयां थी, त मुंहिंजो पोस्चर बि ज़ाहिर आहे कॾहिं न कॾहिं त हिलंदो। 9 to 5 वारो कमु बि इहो ई आहे, सुबुह खां शाम ताईं वेठा आहिनि। अच्छा ॿियो सुम्हण में बि काफ़ी माण्हुनि खे प्रॉब्लम थींदो आहे, त असां जॾहिं सुम्ही उथूं था त असांजे पूरे पुठी जे कंडे में सूर, चेल में सूर, टंगुनि में सूर, इहो छा प्रॉब्लम आहे? हिन में ॿई शयूं आहिनि। हिन में हिकिड़ो त टाइमिंग्स, छो त अलाह साईं हिकिड़ो कुदरत जो निज़ाम ठाहियो आहे, राति सुम्हण लाइ ठही आहे, ॾींहुं जाॻण लाइ कम लाइ ठहियो आहे, उन में सिज जी रोशनी आहे, उन में निमाज़ुनि जा वक़्त आहिनि, हिकिड़ो टाइम आहे। असां वटि हाणे अनफॉर्चुनेटली लाइफ स्टाइल ईअं थी वियो आहे, माण्हू देरि ताईं रातिनि जो जाॻनि था, ऐं सुबुह गुज़री थी वञे, जॾहिं मंझंदि थी वञे निंड मां उथनि था। अच्छा स्लीपिंग, तव्हां जेको मैट्रेस यूज़ था कयो या हंधु यूज़ था कयो, उहो सिर्फ़ु कंफर्ट लेवल असां उन में ॾिसूं था, असां उन में पोस्चर खे ॾिसूं ई नथा। त इहे सॼियूं शयूं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, पर दे डू अफेक्ट योर, माना तव्हांजो बॉडी जे स्ट्रक्चर खे, तव्हांजे एतिरे हद ताईं स्ट्रक्चर खे इफेक्ट कंदियूं आहिनि जो पोइ इहे पेन जा सिम्टम्स, पोइ अनकम्फर्टेबल थियण, इहे शयूं शुरू थी वेंदियूं आहिनि। किन माण्हुनि जी लॉन्ग ड्राइव आहे, वीक में उहे 200 300 किलोमीटर ड्राइव, उन्हनि जी जॉब इन्वॉल्व आहे, ड्राइविंग माना उन्हनि जी जॉब में जो हिसो आहे, उन्हनि खे असां चवंदा आहियूं भई तव्हां लंबर सपोर्ट पोयां स्पाइन लाइ यूज़ कयो, नेक पिलोज़ यूज़ कयो। हाणे जेके माण्हू ईअं एहतियात कंदा था रहनि, पंहिंजो ख़्यालु रखनि था, दे फेस लेस प्रॉब्लम्स, जेके नथा कनि दे डू फेस। त इट इज़ अ फुल पैकेज जंहिंखे असां चवंदा आहियूं। त इहो हिकिड़ो माना इन में देर इज़ नॉट वन रीज़न, हिकिड़ो को रीज़न न आहे, मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि। इन्हनि सभिनी खे थोरो थोरो जेकॾहिं माण्हू इफेक्ट एड्रेस कंदो, जीअं हाणे वॉक आहे, एक्सरसाइज़ आहे, असां इहो नथा चऊं एज़ अ डॉक्टर्स त तव्हां डेली कलाक एक्सरसाइज़ कयो या जिम वञो या पैसा भरियो, तव्हां हल्की फुल्की सिर्फ़ु वॉक कयो 15-20 मिंट, अधु कलाक, या हफ़्ते में 2.5 कलाक पंहिंजे लाइ कढो, त दैट इज़ इनफ टू कीप योर बोन्स ऑनगोइंग हेल्दी एंड ऑन। अच्छा ॿी शइ इहा बि ॾिठी वई आहे त जेके असांजा मैट्रेसिस हूंदा आहिनि, जेके असां नॉर्मली जेके मैट्रेसिस यूज़ कंदा आहिनि, उहे असांखे काफ़ी प्रॉब्लम्स ॾींदा आहिनि, पर जेके ऑर्थो वारा जेके मैट्रेसिस आहिनि, आर दे रिलायबल? हा, देर आर सर्टन कंपनीज, दे मेंटेन द स्टैंडर्ड्स। त उन में असां लेवल जेका यूज़ कंदा आहियूं, हिकिड़ी सॉफ्ट हूंदा आहिनि, हिकिड़ा हार्ड हूंदा आहिनि, हिकिड़ा विच वारा हूंदा आहिनि फर्म इज़ गुड, माना घणो सॉफ्ट बि न हुजे, घणो हार्ड बि न हुजे, जो तव्हांखे अनकम्फर्टेबल फील थिए। फर्म मैट्रेसिस हूंदा आहिनि, उन में स्पेशल क़िस्म जा स्प्रिंग्स पियल हूंदा आहिनि, जेके बॉडी जे नॉर्मल जेके कर्व्स आहिनि, जीअं सर्वाइकल कर्व आहे, लॉर्डोसिस, लंबर कर्व आहे, बॉडी शेप आहे, उनखे मेंटेन रखंदा आहिनि। छो त माण्हू 8 खां 9 कलाक हंध ते कंहिं न कंहिं सिचुएशन में गुज़ारे थो, या राति जो या ॾींहं जो या मंझंदि जो, त टोटल तव्हां 24 आवर्स में चङो भलो टाइम माण्हू उन मैट्रेस ते गुज़ारे थो कोई बि, त इन लाइ ज़रूरी आहे त उहो तव्हांजी बॉडी खे सपोर्ट करे, हेल्प करे। ज़बरदस्त। डॉक्टर साहब, तव्हांजी लाइफ में कॾहिं कोई अहिड़ो केस आयो जंहिंमें तव्हां बिल्कुलु हार मञी वरिती हुजे, पर तव्हां चयो त न, मूंखे हिन खे ठीकु करिणो आहे, कुझु बि करे? कॾहिं कोई अहिड़ी सिचुएशन थी? ईंदी आहे अहिड़ी सिचुएशन असां वटि, कॾहिं न, इहा असांजे माना रूटीन जो हिसो आहे। चैलेंजिंग केसिस असां वटि ईंदा आहिनि, जिन में ट्रॉमा जा केसिस इलाही, चूंकि मां नी सर्जन आहियां, मां नी रिप्लेसमेंट्स कंदो आहियां, मूं वटि अहिड़ा पेशेंट्स ईंदा आहिनि जेके 6-8 सालनि खां जिन कॾहिं वॉक न कयो हूंदो आहे नीज़ जे करे, जिन कॾहिं हेठि वेही नमाज़ न पढ़ी हूंदी आहे, व्हील चेयर वारा हूंदा आहिनि, ऐं असां उन्हनि जा सर्जरीज़, कामयाबु सर्जरीज़ कयूं आहिनि, ऐं अलहमदुलिल्लाह उन्हनि जूं ॼंगूं सिधियूं बि थियूं आहिनि, उन्हनि वॉक करण बि शुरू कयो आहे। ऑफकोर्स दे आर चैलेंजिंग केसिस, उहे असां आम रूटीन वांगुरु न कंदा आहियूं, उन लाइ असां प्रॉपर प्री ऑपरेटिव वरी वधीक प्लानिंग कंदा आहियूं। मां अक्सर अहिड़ा डिफ़िकल्ट या चैलेंजिंग केसिस पंहिंजा बॉसिस सां लंडन में डिस्कस कंदा आहियूं, ऑनलाइन वीडियो ते कंसल्टेशन, उन्हनि जी हेल्प वठंदा आहियूं, सजेशन वठंदा आहियूं, उन्हनि खे असां MDT चवंदा आहियूं, मल्टी डिसिप्लिनरी टीम। पोइ अलहमदुलिल्लाह वी हैव ओवरकम दोज़ चैलेंजेस। माशाल्लाह माशाल्लाह। न वाकई डॉक्टर्स जी लाइफ बि ॾाढी हेक्टिक हूंदी आहे। ईअं न आहे त डॉक्टर्स बसि मज़े सां वेठा आहिनि, सर्जरीज़ कनि था, ईअं न आहे।
त चैलेंजेस त हर कंहिंजी लाइफ में ईंदा आहिनि, उन्हनि खे एक्सेप्ट करणो पवंदो, इहो बि हिकिड़े क़िस्म जो लाइफ जो एडवेंचर छो ई त आहे। असां डायरेक्ट ह्यूमन लाइफ सां जी, असांजो जी, ताल्लुक़ आहे ज़ाहिर न, आहे। त उन में असां वी हैव टू बी एक्स्ट्रा कॉशियस। इन ई करे त डॉक्टर साहब चवंदा आहिनि न त अलाह खां पोइ जेकॾहिं कोई ख़ुदा आहे त उहो डॉक्टर आहे। डॉक्टर खे ई चवंदा आहिनि त इहो ई बसि अलाह खां पोइ उनजे हथ में ज़िंदगी आहे। सो हिते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे? जी जी ॻाल्हायो। जी जी हेलो सलाम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर मां हुसैन थो ॻाल्हायां सटण मां। जी अदा जी मूंखे गोॾे में तकलीफ़ आहे। जी हेलो जी जी भाउ ॿुधूं पिया। हा हा गोॾे में तकलीफ़ आहे, उन सां गॾोगॾु जेका आहे गोॾे जे हेठां जेका नस आहे वॾी सा उहा माना छिक जहिड़ी किरे पई। ठीकु आहे। तव्हांजी उमिरि घणी आहे अदा? उमिरि तक़रीबन 40 साल। 40 साल। ठीकु आहे। केतिरे अरसे खां इहा तकलीफ़ आहे तव्हांखे? इहो 2-3 महीना 4 महीना खनि थी विया ऐं मूं ट्रीटमेंट कराई आहे। गोॾे में सुई बि लॻी आहे। जी उन खां पोइ हाणे सूर केॾी महिल थिए थो, केॾी महिल घटि आहे, वॾा पर छॾे कोन थो बराबरि जल्दी। ठीकु आहे। ऐं नस हेठि छिके पई, केॾी महिल माना इहो बुकी में हेठि बुके में सूर, केॾी महिल नस छिके पई, केॾी महिल गोॾे में सूर। ठीकु अॻे खां घटि आहे पर बराबरि में आहे। ठीकु आहे। तव्हांखे ॿुधायूं था बिल्कुलु। ठीकु आहे भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी हाणे डॉक्टर हिननि जी 40 इयर्स एज आहे, हिननि इंजेक्शन बि गोॾे में हणाई आहे। ज़रूरी आहे मिख जी इंजेक्शन हूंदी। इहो टिपिकल केस असां वटि अहिड़ा ईंदा आहिनि आर्थराइटिस जा। त हिननि जे गोॾनि में मिख घटि थी वई हूंदी, हुननि मिख जी इंजेक्शन हिकिड़ो हयो, कुझु हुननि खे फ़ाइदो पियो आहे। ठीकु। हाणे हिन में इहो हूंदो आहे त असां पेशेंट्स खे हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा स्टैंडिंग ऐं हिकिड़ा स्काईलाइन व्यूज़ चइबा उहे कराईंदा आहियूं। सही। हुन में असां ॾिसंदा आहियूं त केतिरी मिख घटि थी आहे ऐं आर्थराइटिस जी ग्रेडिंग हूंदी आहे, ग्रेड 1 खां ग्रेड 4 केतिरो सीवियर आर्थराइटिस आहे। त हाणे हिननि खे इंजेक्शन जी फर्दर ज़रूरत आहे या PRP जी ज़रूरत आहे या स्टेम सेल्स थेरेपी जी ज़रूरत आहे। यकीनन 40 इयर्स एज यंग एज आहे, हिन में असां नी रिप्लेसमेंट रेकमेंड न कंदा आहियूं। नी रिप्लेसमेंट हिकिड़ो एंड स्टेज प्रोसीजर आहे, आख़िरी प्रोसीजर आहे, उहो ओल्ड एज में कयो वेंदो आहे। ही यंग पेशेंट्स में असां कोशिशि कंदा आहियूं त हिननि जो पंहिंजो जॉइंट्स बची वञे, 15-20 साल हे कढी वञनि। त उन में अदा खे मोस्ट वेलकम, ही कैन कम टू कराची या हैदराबाद असां वटि, ऐं वी विल डू सम एक्सरेज प्रॉपर। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ज़रूरत हूंदी त मिख जो को इंजेक्शन थियो या PRP या इहा शइ कंदासीं। इंशाल्लाह हिननि जो इहो छिक वारो सूर, बुकिन में जेको हेठि सूर आहे उहो सही। आई होप भाउ तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो। सर जीअं तव्हां ॻाल्हि कई हिननि जी, जीअं 40 इयर्स एज आहे, 40 इज़ नथिंग। सो इन एज में बि जेकॾहिं इहे प्रॉब्लम्स थियनि था त मतिलबु मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं इंसानु थोरो पंहिंजो रूटीन ठीकु करे, डाइट जो ख़्यालु रखे, एक्सरसाइज़ वग़ैरह करे या वॉक करे, त इन्हनि शयुनि खां बची सघे थो। हा एग्ज़ैक्टली इहो ई मां चयो त हाणे अॼुकल्ह जेके असां पेशेंट्स ॾिसूं था, जॾहिं मां इंग्लैंड में अॼु खां 15 साल पहिरियों असां ट्रेनिंग कंदा हुआसीं त असां वटि यूजुअली जेके पेशेंट्स ईंदा उहे अबव 60-65। अच्छा, उते चऊं की लाइफ एक्सपेक्टेंसी उहा बि वधीक आहे। ऐं मां जॾहिं पाकिस्तान आयुमि 5 साल पहिरियों, अॼु खां तक़रीबन 5 साल पहिरियों मां हिते प्रैक्टिस शुरू कई, त मूं वटि तमामु यंग फीमेल्स अर्ली 30s में, अर्ली 40s में मेल्स पेशेंट आर्थराइटिस सां पिया अचनि था। असां ॾिसी हैरान पिया थी वञूं त हिननि खे एतिरो अर्ली इहो वेयर एंड टेयर या डिजेनरेटिव चेंजिस छो थियूं थियनि। पोइ इहा ई शइ असांजे ज़हन में आई त इहे लाइफ स्टाइल चेंजिस, एक्सरसाइज़ जो न हुजणु, स्लीपिंग पैटर्न्स ख़राबु हुजणु, डाइट, फैमिली हिस्ट्री, इहे सभु शयूं जेको आहे सो कंबाइंड इफेक्ट थियूं कनि तव्हांजे अर्ली ऑनसेट ऑफ आर्थराइटिस। सही डॉक्टर साहब, हिते भी जी कॉल वठी था वठूं। जी जी हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? मां मुल्क ॻाल्हायां थी वकील खां। जी जी मुल्क, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी मुल्क, छा चवणु चाहींदव? डॉक्टर का सवाल पूछो आहे। जी जी हेलो जी 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 मुल्क, पूछो सवाल। असांखे गोॾे में टंग में सूर जाम थिए थो, दवा वठूं था तॾहिं फ़र्क़ु नथो थिए। ॿ ॾींहं लाइ थिए थो, माना दवा टेबलेट खाऊं था तॾहिं थिए थो, वरी सूर पियो वञे। तव्हांखे पाण खे थो थिए? जी जी हा, मुंहिंजी 18 साल उमिरि आहे। ओ अच्छा। अदी के जो गोॾे में धक वगैरह त न लॻो? धक त न लॻो अथव गोॾे में? ना धक वक कोन्हे लॻो, थोरो पंधु करे वॉक करे वञूं था तॾहिं सूर पिए थो, अगरि सुम्हूं था तॾहिं सूर पिए थो। अच्छा ठीकु आहे तव्हांखे ॿुधायूं था। ठीकु आहे, थैंक यू मुल्क, अल्लाह हाफ़िज़। जी हा, हाणे ही अदी तमामु यंग एज आहे न, एज 18 इज़ वेरी यंग, माना
जेको आहे सो टीन एज में आहिनि। अच्छा, इन में अर्ली आर्थराइटिस एतिरो अर्ली न हूंदो आहे। अच्छा, इन में यूजुअली इन्फ्लेमेटरी आर्थ्रोपैथी असां हिनखे चवंदा आहियूं। सही। कुझु अहिड़ा केसिस आर्थराइटिस जा टाइप्स हूंदा आहिनि जीअं रोमेटॉइड आर्थराइटिस आहे। अच्छा, उहो इन्फ्लेमेटरी आर्थराइटिस आहे, माना उन में पहिरियों कुझु जॉइंट्स, नंढा जॉइंट कॾहिं कॾहिं अफेक्ट थींदा आहिनि, कॾहिं वॾा जॉइंट्स पहिरियों अफेक्ट थींदा आहिनि। इन में सूजन गॾु गॾु थींदी आहे मरीज़नि खे। इन में यूजुअली इहो हूंदो आहे त इहे अर्ली एज में थींदा आहिनि ऐं इहे सॼी बॉडी खे आस्ते आस्ते इन्वॉल्व कंदा आहिनि। पोइ इन में असां कुझु ख़ासि इन्वेस्टिगेशन्स कराईंदा आहियूं ब्लड जूं, कंफर्म करे पोइ यूजुअली असां इहे पेशेंट्स रोमेटोलॉजिस्ट जेके मेडिकल स्पेशलिस्ट जी, जी, जा, जी। छोकी असां सर्जन आहियूं, जी। असां उन्हनि लाइ रेफर कंदा आहियूं। ओके। हिनखे जुवेनाइल आर्थराइटिस बि चइबो आहे, माना नंढी एज जो आर्थराइटिस। ऐं आर्थराइटिस जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, जीअं इंसान खे समटाइम्स ख़बर न पवंदी आहे पंहिंजी तबियत जे हवाले सां त उनजे अंदरि बॉडी जे अंदरि कहिड़ियूं चेंजिस थी रहियूं आहिनि या कहिड़ियूं बीमारियूं थी रहियूं आहिनि। असां मतिलबु जीअं सुबुह जो उथूं था, फेस ते स्वेलिंग आहे, हथनि में पट थिए थी, हथनि में सूरु थिए थो, कोई वञे थो जेकॾहिं लेट सपोज़ यूरिक एसिड चेक कराइण त यूरिक एसिड बि नॉर्मल आहे, पर तॾहिं बि असां पेन थींदा आहिनि हिननि जाइनि ते, हथनि में, पेरनि में, उहो छा रीज़न हूंदो आहे? हाणे इहो जेको अर्ली मॉर्निंग स्टिफनेस थींदी आहे ऐं नंढा जॉइंट्स जॾहिं अफेक्ट थींदा आहिनि, माना हैंड्स जा जॉइंट्स ऐं फीट जा, ही टिपिकल इन्फ्लेमेटरी आर्थराइटिस जी साइन आहे, जंहिंमें मोस्ट कॉमन रोमेटॉइड आहे, रोमेटॉइड आर्थराइटिस। ऐं तव्हां ॾिसंदव त कुझु मरीज़ तव्हां ॾिठा हूंदा, यंग एज में उन्हनि जा हथ टेढ़ा थियणु शुरू थींदा आहिनि, पेरनि में आङुरियूं टेढ़ियूं थियणु, इहो त अर्ली स्टेज में जेकॾहिं उन्हनि जी ट्रीटमेंट न थींदी आहे, पोइ इहा डिज़ीज़ प्रोग्रेस करे वेंदी आहे। पोइ वरी आस्ते आस्ते इहा वॾनि जॉइंट्स खे अफेक्ट कंदी आहे। अच्छा, हाणे इहा दिस कम्स अंडर कनेक्टिव टिश्यू डिसऑर्डर, असां हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहियूं। माना हिन में सॼी बॉडी में जेके तव्हांजा मसल्स, जॉइंट्स, बोन्स, उन सां गॾु जेके लिगामेंट्स, टेंडन्स आहिनि, इहे अफेक्ट थींदा आहिनि, उन्हनि में सूजन थींदी आहे। हिन जी मेडिकल ट्रीटमेंट मौजूदु आहे, तमामु सुठी ट्रीटमेंट मौजूदु आहे। अर्ली स्टेज में प्रॉपर जेकॾहिं तव्हां स्पेशलिस्ट वटि पुॼी वञो, ऑर्थोपेडिक सर्जन वटि या रोमेटोलॉजिस्ट वटि, त उहे तव्हांखे तरीक़े सां गाइड करे। इहो प्रॉब्लम न अॼुकल्ह हर यंग एज वारे माण्हू खे आहे। बिल्कुलु। त इन जा रीज़न्स छा आहिनि? छा खाधो पीतो या सिर्फ़ डाइट मेन, जेनेटिक्स, उनजी फैमिली में ज़रूरु नाने ॾाॾे खे हूंदो, पर चूंकि पुराणनि ज़माननि में इहे शयूं डायग्नोस कोन थियूं, उहे सॼी उमिरि देसी इलाजु कंदा रहिया, फकियूं वठंदा रहिया, हकीम जो इलाजु कंदा रहिया, ठीकु आहे, थोरो घणो कंट्रोल रहियो, हकीमनि जूं दवाऊं वठंदा रहिया। हाणे चूंकि मेडिकल साइंस अची वई आहे, अवेयरनेस अची वई आहे, माण्हू थोरो प्रॉब्लम थिए थो सोशल मीडिया ते तस्वीर कढी मोकिले था ॾियनि डॉक्टर खे, किथे हणी था वठनि इंस्टाग्राम ते, त हाणे अवेयरनेस थी आहे। ज़रूरु उन्हनि जी फैमिली में, नाने ॾाॾे परॾाॾे में इहे डिज़ीज़ जेनेटिक्स मां आई हूंदी। नंबर 1। नंबर 2, डाइट मेन पैटर्न आहे, ऐं टियों लाइफ स्टाइल। त इहे शयूं बिल्कुलु इफेक्ट कनि थियूं, पर चूंकि हाणे असां इन्हनि शयुनि ॾे ध्यानु ॾियूं था, अवेयरनेस अचे थी, एजुकेशन आई आहे, त माण्हू डॉक्टरनि ताईं रसाई सुठी आहे, हॉस्पिटल्स खुली विया आहिनि। त इहे शयूं पहिरियों बि हुयूं, पर माण्हू असांखे अवेयरनेस एॾी न हुई त इहो असां हाईलाइट कोन थींदो। हाणे जीअं 18 सालनि जी अदी असांखे फ़ोन कयो, छो त उहा टीवी ते ॾिसे पई त भई सर्जन वेठो आहे, डॉक्टर वेठो आहे, मां हुन खां पुछां। हाणे हिनखे ख़बर पई अदी ईंदी कंहिं बि डॉक्टर वटि अचे, असां वटि अचे, त असां हुनखे राइट डायरेक्शन में ट्रीटमेंट ॾेई गाइड कंदासीं। पहिरियों इहे शयूं चूंकि न हुयूं, त माण्हू लोकली हकीमनि खां दवाऊं वठी, ज़ाहिर आहे पहिरियां जेको आहे इहे इलाज एतिरा कॉमन न हूंदा हुआ, ऐं डॉक्टर्स बि स्पेशलिस्ट न हुआ। जीअं तव्हां माशाल्लाह सर्जन आहियो, त पहिरियां सर्जन्स बि न हुआ, इन्हनि शयुनि जा स्पेशलिस्ट बि न हूंदा हुआ, त हकीमनि जूं दवाऊं खाईंदा रहिया, हुननि वीचारनि पंहिंजी ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं। वरी जेका न्यू जनरेशन जेका आई उहा सफ़र करे थी, त बराए महिरबानी इहो ई आहे त तव्हां पंहिंजो प्रॉपर इलाजु करायो, इन्हनि शयुनि खे जेको आहे इन्हनि शयुनि खां ॿाहिरि निकिरो। सो हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा जी, केरु पियो ॻाल्हाए भाउ? जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। जी, छा चवणु चाहींदव? डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे मूंखे। 2019 में पियो पासे में सूरु मोटरसाइकिल तो किरी पियो, धकु लॻो हुयो मूंखे। ओहो, अच्छा। ॿुधी अथव, मां कराची डॉक्टर साहिब जी अस्पताल में जेको इलाजु करायो हुयो। हाणे जेको सूरु माना करे पासे सां सुम्हण सां सूरु थो पए।
काथे धक लॻो? घुमांदो फिरांदो त सूर न थो पए। ॾाठ में? ठीकु आहे। न मेरा पासे में सूर आहे, पासे में, खबे पासे में। अच्छा, मां उहोई खबे सोचां पासे। पई ॾाठ में कीअं? हा हा न बाजी खबे पासे में सूर आहे, खबे पासे में बा। खबे पासे में, ठीक आहे। पुछी वठो न, हिप जॉइंट वारे पासे या हिप जॉइंट वारे पासे सूर आहे तव्हांखे? जी बाबा। हिप जॉइंट वारे? हा, धुॾ वारे पासे। हाँ मोटर तो उसने शिकायत से आया मां मुझे धक लगो पांच को थमे मोटर ठीक आहे हिन तरफ़ हिते। हाँ समझ सही, ठीक आहे भा। यूजुअली या लोअर स्पाइन लेफ्ट या हिप जॉइंट जो हूंदो हिते। हाणे इहा असांखे ख़बर न आहे, असां एक्सरे कोन ॾिठो आहे त उन वक़्तु इंजरी छा थी हुई एक्ज़ैक्टली। कॾहिं कॾहिं इन में हल्को हेयर लाइन फ्रैक्चर ईंदो आहे या हिप जॉइंट जो फ्रैक्चर ईंदो आहे, उहो उन वक़्तु डॉक्टर्स ॾे वेंदा आहियो तव्हां, एक्सरे मथां न बि करायो हुजऊं या करायो हुजऊं, हेयर लाइन को हल्को फुल्को क्रैक हुजे या फ्रैक्चर हुजे, रेस्ट सां ट्रीट थी वियो हूंदो। पर छोकी उहो प्रॉपर हील न थियो हूंदो या हील थियो हूंदो त वरी उहा पोज़ीशन पंहिंजी तां थोरो डिस्प्लेस थियल हूंदो। त हाणे अधे के एक्सीडेंट खां पोइ आहे, माना इहा ट्रॉमा जी हिस्ट्री आहे डेफिनेटली। त हीअ अचनि भले, इन्हनि जो एक्सरे थींदो, असां ॾिसूं एग्ज़ैक्टली कहिड़ी हॾी प्रॉब्लम थियो आहे उन वक़्तु, ऐं हाणे ज़ाहिर आहे उहा ई सूर कराईंदी हूंदी त उन जी ट्रीटमेंट हूंदी। एतिरो अरसो गुज़रण खां पोइ यूजुअली सर्जिकल इंटरवेंशन जी ज़रूरत न हूंदी आहे, मेडिकल ट्रीटमेंट या को लाइफ स्टाइल चेंजिस, जीअं असां वॉकिंग एड ॾेई छॾींदा आहियूं, फ्रेम चवंदा आहियूं यूज़ कयो, या का मॉडर्न थेरेपी करणी हूंदी PRP स्टेम सेल्स हिप जॉइंट जी, त असां करे छॾींदासीं। सही, मूंखे उमेद आहे भाउ तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वेंदो। सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी हुन वक़्तु, छो तव्हांजो आवाज़ु सही न पियो आयो। अच्छा डॉक्टर साहब, जीअं हेयर लाइन फ्रैक्चर्स जेके थींदा आहिनि उहे घणो करे चयो वेंदो आहे त इहे थोरो रेस्ट कयो, इहे हील थी वेंदा, पर छा तव्हांखे लॻे थो त रेस्ट करण सां इहे प्रॉपर हील थी वेंदा आहिनि या उन्हनि खे वधीक ट्रीटमेंट जी ज़रूरत न पवंदी आहे? हेयर लाइन फ्रैक्चर्स डिपेंड थो करे थियो छो आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि स्ट्रेस फ्रैक्चर्स, माना जेके जीअं हाणे असां वटि यंग टीनेजर छोकिरियूं ईंदियूं आहिनि जेके जिम्नास्टिक कंदियूं आहिनि इलाही, या हिकिड़ो नओं माण्हू नओं जिम थो जॉइन करे, हुन सॼी उमिरि जिम न कयो आहे, हाणे 35 सालनि 40 सालनि जी उमिरि में हुन अचानक एक्सरसाइज शुरू कई आहे, त हुनजी बोन ते स्ट्रेस पियो आहे, उनखे नंढा नंढा क्रैक्स अची वेंदा आहिनि, उन्हनि खे स्ट्रेस फ्रैक्चर्स चइबो आहे, या उहे हेयर लाइन नंढा फ्रैक्चर। उन लाइ त सिंपली आहे, तव्हां जेका जीअं तव्हां ॿुधायो त भई पेशेंट खे चवंदा आहियूं भई तव्हां थोरी रेस्ट कयो, एॾी एग्रेसिव हिकदमि थेरेपी न, इहा एक्सरसाइज न कयो, तव्हांजा ही आस्ते आस्ते हील थी वेंदा। पर हाणे कुझु फ्रैक्चर्स हूंदा आहिनि जेके ट्रॉमा या इंजरी खां पोइ थींदा आहिनि, पोइ उन में असां कॾहिं कॾहिं प्लास्टर ॾियण जी बि ज़रूरत पवंदी आहे, रेस्ट ॾींदा आहियूं 4 खां 6 हफ़्तनि में, यूजुअली उहे हील थी वेंदा आहिनि, अनलेस कि उन्हनि जे पोयां ख़ुदा न ख़ास्ता पैथोलॉजिक कॉज हुजे। अच्छा, हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भा, केरु पियो ॻाल्हाए? जी असल में मैडम मैंने उर्दू में बात करनी है। जी आप उर्दू में बात करें, लेकिन टीवी का वॉल्यूम प्लीज कम कर दें। मैडम मैंने डॉक्टर साहब से एक बात पता करनी है कि मेरी वालदा को ना मोरों का बहुत ज्यादा मसला है, तकरीबन 7-8 साल से ना उनके मोरे ठीक नहीं हो पा रहे। ठीक है, तो काइंडली मैंने इनसे कोई मशवरा लेना है कि कोई इस तरह का कोई हाल मुझे बता दें। मैंने अपनी वालदा का मोर है उनके ना, उनके मोरों में गैप है, तो उसका कोई मैंने एज कितनी है वालदा की? एज कितनी है आपकी वालदा की? 45। ठीक है भाई, ठीक है, लाफिज। ठीक ही असल में इन्हनि टर्म यूज़ कयो त गैप आ गया। जी बेसिकली वो गैप घटि थी वेंदो आहे। मोहरा हूंदा आहिनि जंहिंखे वर्टिब्री असां चवंदा आहियूं, बोन्स, उनके बीच में डिस्क होती हैं। सही। तो वो डिस्क मां उर्दू में इन करे तो ॻाल्हायां त जीअं अॼु सवाल उर्दू में पुछो आहे त उन्हनि खे जवाब मिली वञे। त मोहरे जो होते हैं, मोहरों के दरमियान डिस्क होती हैं। ठीक। वो डिस्क कार्टिलेज यानी चिकनाई की बनी हुई होती है। वो डिस्क जब गल जाती हैं या अपनी हाइट लूज करती हैं तो मोहरे के करीब आ जाते हैं, तो वो गैप कम हो जाता है। इसको स्पाइन का या बैक का आर्थराइटिस कहा जाता है। जैसे घुटनों का आर्थराइटिस होता है, इसी तरह स्पाइन का आर्थराइटिस होता है। तो अब वो देखना पड़ेगा कि स्पाइन का उनका मोहरों का कौन सा हिस्सा, यानी लोअर स्पाइन है, मिड थोरेसिक स्पाइन है या अपर वाला स्पाइन है। हर एक की अपनी अपनी ट्रीटमेंट है, अलग अलग ट्रीटमेंट है, और इसमें ज़रूरी नहीं है कि सर्जरी हो, और यूजुअली हम सर्जरी करते भी नहीं हैं। इसमें यूजुअली इंजेक्शन से या PRP से ये ट्रीटमेंट हो जाती हैं, और पेशेंट्स काफ़ी हद तक पेन फ्री हो जाते हैं। तो इसमें ज़ाहिर है कि हम पेशेंट्स की थोरो इन्वेस्टिगेशंस करवाते हैं, जिसमें बेसिक एक्सरेज हैं, MRI स्कैन है, और 1 या 2 ब्लड टेस्ट होते हैं। सही। तो उससे हमें बिल्कुल पता चल जाता है कि इनका ये गैप कम क्यों हुआ है,
और अगर MRI में आता है कि डिस्क गल गई है या डिस्क प्रोलैप्स हो गया है और वो पेन कर रहा है तो फिर हम उसकी ट्रीटमेंट करते हैं। ओके, बिल्कुल ये इलाज पॉसिबल है और विदाउट सही। सर्जरी पॉसिबल है। ठीक है, आई होप भाई आपको आपके सवाल के जवाब मिल गया होगा। तो सर तव्हां मतलब इन खे भी ॾिसंदा आहियो, स्पाइनल वग़ैरह जो भी ट्रीटमेंट कंदा आहियो? हाँ, मां एक्चुअली स्पाइन सर्जन न आहियां, मां स्पाइन ऑर्थोपेडिक सर्जन न आहियां, मां लोअर लिम सर्जन आहियां, बिल्कुल, जंहिंमें मुंहिंजो जनरल ऑर्थोपेडिक में असां सभु शइ ॾिसंदा सभु आहियूं। शयूं ॾिसंदा आहियो। पर जीअं स्पाइन जा ऑपरेशन्स आहिनि स्कोलियोसिस लाइ, इन लाइ मुंहिंजा स्पाइनल सर्जन कलीग्स तव्हां उन्हनि खे रेफर असां कंदा उन्हनि खे हूंदा? रेफर कंदा आहियूं। सही ईअं ई जॾहिं हुननि वटि नीज़ जा या हिप जा स्पेशलिस्ट केसिस ईंदा आहिनि त उहे असां ॾे रेफर कंदा आहियूं। सही, पर हिकिड़ी हद ताईं सर्टेन ट्रीटमेंट असां एज़ अ ऑर्थोपेडिक सर्जन ॾेई सघूं था ऐं ॾींदा आहियूं। पर जेकॾहिं सही। वॾे कंहिं ऑपरेशन जी या को सीरियस इशू हूंदो आहे त पोइ असां स्पाइनल ऑर्थोपेडिक सर्जन सही, ॾे रेफर करे छॾींदा ठीक ते भी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? गुलाम सेनारी मोरे खां थो ॻाल्हायां। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? मां डॉक्टर साहब खां पुछंदुसि, डॉक्टर साहब जी क्लिनिक किथे आहे? मुंहिंजी उमिरि 50 साल आहे, मुंहिंजा गोॾा बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि, हली कोन थो सघां। अच्छा, ठीकु आहे, जी ठीकु आहे, सही, ठीकु आहे भाउ। ठीकु आहे। ही पाकिस्तान में मां तव्हांखे ॿुधायो तक़रीबन एवरेज एज इहा ई आहे 50-55, जंहिंमें गोॾा माण्हुनि जा ख़तमु था थी वञनि। हाणे अधो कंहिं डॉक्टर वटि ज़रूरु वियो हूंदो, उन एक्सरे कराया हूंदा, उन ई हिननि खे ॿुधायो हूंदो साईं तव्हांजा गोॾा बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। गोॾा ख़तमु थियण जो मक़सदु आहे त उन्हनि ॿिनि गोॾनि जा जेके ॿ हॾियूं आहिनि उन्हनि में मिख बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। सही, त हाणे उहे ॿई हॾा रगड़जंदा हूंदा। हे हिननि खे सीवियर आर्थराइटिस हूंदो स्टेज 4। इन में असां बि पंहिंजे हिसाब सां पेशेंट जा हिकिड़ा एक्सरे कराए वठंदासीं। सही, जेकॾहिं वाकई गोॾनि में मिख बिल्कुलु ख़तमु हूंदी ऐं सीवियर आर्थराइटिस हूंदो त पोइ त नी रिप्लेसमेंट इज़ द गोल्ड स्टैंडर्ड ऑप्शन। अच्छा, जेकॾहिं का गुंजाइश हूंदी ऐं असां हिननि जा गोॾा बचाए सघियासीं त असां ऑफकोर्स ही मोस्ट मॉडर्न थेरेपी करे सघूं था, जंहिंमें रीजनरेटिव थेरेपीज़ आहिनि, जीअं PRP आहे, स्टेम सेल्स थेरेपी आहे। सही, उहो चांस पेशेंट खे असां ज़रूरु ॾींदा आहियूं। ठीकु। यानी ही PRP जेका तव्हां ॻाल्हि कई ऐं इहा थींदी आहे हिन में पोइ? इनखे अच्छा, प्लेटलेट रिच प्लाज़्मा थेरेपी चइबो। अच्छा, इन अच्छा, में बेसिकली असां पेशेंट जे पंहिंजे ब्लड मां मिख ठाहे करे उन में इंजेक्ट कंदा आहियूं। अच्छा, पंहिंजे ही पेशेंट जे पेशेंट जो पंहिंजे ही पंहिंजो ब्लड ब्लड मां? खणी अच्छा, उनखे हिकिड़ी सेंट्रीफ्यूजल मशीन में हिकिड़े सर्टेन RPM ते ठाहे, उनजो PRP ठाहिण जो हिकिड़ो तरीक़ो आहे स्पेशली, उहो असां थिएटर में ई ठाहे उन मां मिख ठाहे उहा गोॾनि में विझंदा आहियूं। उहा सभिनी खां बेस्ट आहे, छो त उन में को रिएक्शन न आहे, को साइड इफेक्ट न आहे, पेशेंट जे पंहिंजे ई ब्लड मां ठहंदी आहे ऐं जेतिरी रिक्वायर्ड हूंदी आहे असां पेशेंट जे गोॾे में विझंदा आहियूं। ज़बरदस्त। अच्छा, हा, अच्छा डॉक्टर साहब, लिपोजेम्स छा आहे? लिपोजम बेसिकली लिपिड वर्ड निकितल आहे फैट मां, चर्बी। अच्छा, ही तमामु मोस्ट मॉडर्न थेरेपी आहे जेका असां कंदा आहियूं। ही ॿियनि लफ़्ज़नि में माण्हू हिनखे स्टेम सेल्स थेरेपी चवंदा आहिनि। सही, असां पेशेंट ऐं मूं वटि इलाही अहिड़ियूं फीमेल पेशेंट्स ईंदियूं आहिनि जेके ओबीस बि हूंदियूं आहिनि, हाई BMI हूंदो आहे, वज़न वधीक हूंदो आहे। डॉक्टर साहब हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं ब्रेक खां पोइ? ब्रेक खां जेकॾहिं तव्हांजी इजाज़त जी, जी, हुजे। जी, वक़्तु थियो आहे बिल्कुलु, ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जल्दी जल्दी सां तव्हां असांखे कॉल्स कयो ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणु चाहियो था त कोई बि सुवाल हुजे तव्हांजे माइंड में ऐं कोई बि प्रॉब्लम आहे त तव्हां डिस्कस करे सघो था। जी डॉक्टर साहब, जीअं ब्रेक खां पहिरियां असां लिपोजेम जे बारे में ॻाल्हि लिपोजम्स, हा, ही एक्चुअली तव्हां ॾाढो कम जो सुवाल पुछो आहे, जी, छो त ही तमामु एडवांस थेरेपी आहे जेका असां इंग्लैंड मां हाणे खणी आया आहियूं। ही हिनखे ॿियनि लफ़्ज़नि में मेज़ेनकाइमल स्टेम सेल्स या स्टेम सेल्स थेरेपी बि चइबो आहे। हिन में 2-3 फ़ाइदा आहिनि। हिकु त ही मिनिमली इन्वेसिव टेक्निक आहे, सही, माना हिन में कोई कट वॾो न आहे, को स्कार न आहे, को गोॾो खुलंदो कोन्हे। असां छा कंदा आहियूं, लाइपोसक्शन जे थ्रू पहिरियों फैट कढंदा आहियूं। अच्छा, इन लाइ मां स्पेशलिस्ट प्लास्टिक सर्जन खां इंग्लैंड में ट्रेनिंग वरितल आहे। सही, उहे प्लास्टिक सर्जन असांजा कलीग रीजनरेटिव जा हिते लंडन मां हिते 2-3 दफ़ा आया आहिनि ऐं असां उन्हनि खां स्पेशलिस्ट टेक्निक सिखी आहे लाइपोसक्शन जी। सही, उहे तमामु नंढड़ा एतिरा सुराख करे पेट मां या थाइस मां फैट कढंदा आहियूं। अच्छा, इलाही फीमेल जेके मूं वटि पेशेंट्स हूंदियूं आहिनि जेके ओबीस हूंदियूं आहिनि, हैवी आहिनि, उन में उन्हनि जा 2-3 फ़ाइदा थी वेंदा आहिनि। हिकु त उन्हनि जी एक्स्ट्रा फैट निकिरी वेंदी आहे, ठीकु, वेट घटि थी वेंदो आहे, बॉडी थोड़ी शेप में ऑटोमेटिक अची वेंदी आहे ठीकु, ऐं उन में जेका वरी असांजे कम जी फैट हूंदी आहे उहा असां कढी उनखे हिकिड़ी मशीन में किट में प्रोसेस करे उन मां स्टेम सेल्स ठाहींदा आहियूं, माना मिख ठाहींदा जी जी जी, आहियूं। उहा मिख ठाहे गोॾनि में या जॉइंट्स में विझंदा आहियूं। अच्छा अच्छा, ऐं उहा एतिरी एडवांस टेक्नोलॉजी आहे जो पेशेंट माना
डे केयर प्रोसीजर आहे, सुबुह जो पेशेंट ईंदो, प्रोसीजर थियो शाम जो घर अरे वाह वाह। ऐं पेशेंट कैन वॉक। ऐं अच्छा। हुन में पेशेंट जा पंहिंजा गोॾा नेचुरल जॉइंट बि बची वेंदा, गोॾो हुजे या ॿियो बि कोई जॉइंट हुजे, शोल्डर जॉइंट्स लाइ असां कंदा आहियूं, हिप जॉइंट्स लाइ कंदा आहियूं, नीज़ लाइ त रूटीनली कंदा रहंदा आहियूं। त इन में पेशेंट जो माना एक्स्ट्रा फैट बि निकिरी वेंदो, वज़न बि घटि थी वेंदो आहे, थोड़ी बॉडी जी टोनिंग ऐं शेपिंग बि थी वेंदी आहे, ऐं गॾु गॾु आर्थराइटिस बि ट्रीट थी वेंदो आहे। त इन में इलाही मूं वटि पेशेंट्स आहिनि जिन जो प्रोफेशन एज़ अ मॉडलिंग आहे, फीमेल पेशेंट्स या जेके थोरो वेट घटि थियूं करणु चाहिनि उन्हनि जो फ़ाइदो थी वेंदो आहे। अच्छा। ऐं असांखे इहो एडवांटेज थी वेंदो आहे त असां पेशेंट खे हर हिसाब सां बेनिफिट ॾेई वेंदा आहियूं, माना हुननि जो ऑर्थोपेडिक आर्थराइटिस बि ट्रीट करे वठंदा आहियूं ऐं हुननि जो एक्स्ट्रा फैट बि निकिरी वेंदो आहे। ठीकु, हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए भाउ? दी आऊं शाहजहान ॻाल्हायां थो कराची मां। मूंखां डॉक्टर साहब खां हिकिड़ो सवाल पुछिणो आहे। जी जी। ये जेको हिप चेंज थिए थो, गोलो चेंज थिए थो, इन खां पोइ छा ज़मीन ते माण्हू वेही सघे थो? ठीकु आहे भाउ। मतिलबु हिकिड़ी मॉडर्न टेक्निक निकिती आहे ॿाहिरि मुल्क में, MIS टेक्नोलॉजी, छा उहा डॉक्टर साहब करे सघे थो? ठीकु आहे भाउ, थैंक यू जी। ऐं मां हिन साईं या त ज़रूरु मुंहिंजी वीडियो बि ॾिठी हूंदो। असां रिसेंटली हाणे 2-3 वीडियोज़ आयूं आहिनि फेसबुक ते ऐं इंस्टाग्राम ते। सही। मां हिप रिप्लेसमेंट ऐं नी रिप्लेसमेंट में इहा MIS टेक्निक यूज़ कंदा आहियूं। अच्छा। इनखे चइबो आहे मिनिमली इन्वेसिव सर्जरी। ठीकु। MIS हिन में छा हूंदो आहे त सॉफ्ट टिश्यूज़ खे अहिड़े नमूने हैंडल कयो वेंदो आहे मिनिमली इन्वेसिव टेक्निक जे थ्रू, ऐं असां एतिरा मोस्ट मॉडर्न इम्प्लांट विझंदा आहियूं जो हिप रिप्लेसमेंट जो पेशेंट जंहिंजो माना धुड जॉइंट ॿई चेंज थियल हुजनि उहो बि हेठि वेही तशहुद में नमाज़ पढ़ी सघे थो, ऐं नी वारो पेशेंट। अरे माशाअल्लाह। हे असां पेशेंट्स कया आहिनि। अच्छा, पेशेंट मुंहिंजे जेकॾहिं अधे जो जंहिं बि हाणे कॉल कई हुई, जेकॾहिं मुंहिंजो नालो गूगल में विझंदा या यूट्यूब में या फेसबुक ते त उन्हनि वटि उहे वीडियोज़ अची वेंदियूं। सही। असांजे पेशेंट्स जो। सही। मां हैदराबाद में बि ऑपरेशन्स कया आहिनि, कराची में बि कया आहिनि, ऐं इहो कॉमन सवाल आहे मूंखां पेशेंट्स अची पुछंदा आहिनि, छो त मां नी हिप रिप्लेसमेंट सर्जन आहियां, त मूंखां पहिरियों सवाल पेशेंट इहो पुछंदो आहे, छा असां नमाज़ हेठि वेही पढ़ी सघूं था या तशहुद में अतहियात में वेही सघूं था? त मां हुननि खे चवंदो आहियां तव्हां बिल्कुलु वेही सघो था, पालती मारे वेही सघो था, छो त असां मोस्ट मॉडर्न नीज़ इस्तेमालु कंदा आहियूं इम्प्लांट्स ऐं इहा MIS टेक्निक। जी डॉक्टर साहब, पहिरियों छो त ईअं न हूंदो हुयो, पहिरियां इहा टेक्नोलॉजी न हुई, ऐं पहिरियां जेको आहे पेशेंट्स वग़ैरह जेके नी रिप्लेसमेंट कराईंदा हुआ उन्हनि खे अक्सर इहा शिकायत रहंदी त असां वेही करे जेको आहे नमाज़ था पढ़ूं, असां सजदो नथा करे सघूं, असां तयात में नथा वेही सघूं। सो हाणे माशाअल्लाह इहा न्यू टेक्नोलॉजी आई आहे। हिनखे केतिरो टाइम थियो हूंदो? हिनखे एक्चुअली मूंखे त पाकिस्तान में इहे ऑपरेशन्स कंदे 5 साल थिया आहिनि, छो त मां पाकिस्तान 5 साल पहिरियों आयो आहियां, पर ही टेक्नोलॉजी असां इंग्लैंड में अॼु खां 15 साल पहिरियों यूज़ कंदा हुआसीं। सही, माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, AMPP व्हाट इज़ दिस? ही एम्प प्रोसीजर आहे, हिनखे चइबो आहे एक्टिवेटेड मेसेनकाइमल पेरीसाइट प्लाज़्मा, एम्प ट्रीटमेंट। ही लिपोजिम ऐं PRP जो कॉम्बिनेशन आहे। माना इन में असां छा कंदा आहियूं त जेके एडवांस वरी आर्थराइटिस हूंदो आहे, सीवियर आर्थराइटिस हुजे, ऐं उन्हनि सॼी दुनिया उन्हनि खे डॉक्टरनि चयो हुजे भई तव्हांखे रुगो नी रिप्लेसमेंट थींदी, ॿियो कुझु ऑप्शन ई न आहे, उन में असां इहा टेक्नोलॉजी कॾहिं कॾहिं यूज़ कंदा आहियूं। इन में पेशेंट जो PRP माना ब्लड मां मिख ठाहे, जंहिंखे प्लेटलेट रिच प्लाज़्मा चइबो आहे, उहो, ऐं लिपोजेम्स जंहिंमां फैट मां स्टेम सेल्स ठाहे मिख ठाहे, उहा ॿिन्ही खे कंबाइन करे असां जॉइंट्स में विझंदा आहियूं। त इन जो इफेक्ट बि वधीक हूंदो आहे ऐं लॉन्ग टर्म हूंदो आहे ऐं पेशेंट्स खे फ़ाइदो वधीक पवंदो आहे। त ही माना लिपोजेम, PRP, एम्प, ही मोस्ट मॉडर्न रीजनरेटिव थेरेपीज़ आहिनि, ऐं इहे इन्हनि खे चइबो आहे जॉइंट प्रिजर्वेशन टेक्निक। माना असांजो एम इहो हूंदो आहे त पेशेंट जो नेचुरल गोॾो बची वञे ऐं उनखे आर्टिफिशियल गोॾो विझाइण जी ज़रूरत न पए। ज़बरदस्त। त मतिलबु रीजनरेटिव जेका क्लिनिक्स आहिनि उते इहे इन्हनि शयुनि जो कमु थी रहियो आहे। बिल्कुलु, मां रीजनरेटिव क्लिनिक जो लीड सर्जन आहियां पाकिस्तान में, मां हैदराबाद में, कराची में इहे प्रोसीजर्स रूटीनली कंदो आहियां। सही। त बिल्कुलु जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कंहिंखे बि मतिलबु विज़िट करिणो आहे ऐं कोई बि अहिड़ो प्रॉब्लम आहे तव्हांजी फैमिली में, सर्कल में, कोई बि आसे पासे में तव्हांखे ख़बर आहे त अहिड़े टाइप जा केसिस आहिनि त तव्हां डॉक्टर साहब खे बिल्कुलु कॉन्टेक्ट करे सघो था। डॉक्टर साहब, ही वारा नंबर्स आहिनि जेके मां अगरि ॿुधाइणु चाहियां? हा, इहे नंबर्स बि आहिनि, इन्हनि ते पेशेंट कॉन्टेक्ट करे सघनि था अपॉइंटमेंट्स वठण लाइ। मां कराची में बि हूंदो आहियां, हैदराबाद में बोन केयर में ऐं हाशिम मेडिकल सिटी में हूंदो आहियां, कराची में साउथ सिटी में। इहे नंबर्स असांजे रूटीन ते कॉन्टेक्ट करे असां वटि कॾहिं कहिड़े बि वक़्तु अची सघनि था। बिल्कुलु, त मां ॿुधाइणु चाहींदसि ही नंबर, ऐं हिननि जी वेबसाइट बि आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि।
UK जो नंबर भी आहे, पर UK त ज़ाहिर तव्हां कॉल न कंदा, तव्हां पाकिस्तान जो मां तव्हांखे ॿुधायां थी www.theregenerativeClinic.pk ऐं तव्हांजो कॉन्टैक्ट नंबर भी मां तव्हांखे ॿुधायां थी पई 0332 223332। त तव्हां इन ते जेको आहे कॉल करे सघो था ऐं तव्हांखे अपॉइंटमेंट वठिणो आहे, डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे, त तव्हां वरी उते बि कॉल करे सघो था, अपॉइंटमेंट बि वठी सघो था। मां तव्हांखे नंबर वरी सां ॿुधायां थी 0332 223332। सॉरी, मां पहिरियां ग़लति ॿुधायो तव्हांखे, 0332 223332 इन ते तव्हां अपॉइंटमेंट वठी सघो था। अच्छा डॉक्टर साहब, स्पोर्ट्स जेके इंजरीज़ थींदियूं आहिनि, जे एथलेटिक्स हूंदा आहिनि, काफ़ी अहिड़ा पेशेंट्स बि तव्हां वटि ईंदा हूंदा, उन्हनि जे हवाले सां बि असांखे थोरो ॿुधायो। हा, स्पोर्ट्स इंजरीज़ में घणियूं मोस्ट कॉमन लिगामेंट इंजरीज़ आहिनि, जेके लिगामेंट्स ॿिनि जॉइंट्स या बोन्स खे पाण में कनेक्ट करे रखंदा आहिनि, उहे लिगामेंट्स जो कमु हूंदो आहे। उन में टेंडन इंजरीज़ बि आहिनि ऐं जेके लिगामेंट इंजरीज़ बि आहिनि। जेके लोअर लिम में, छोकी मां लोअर लिम सर्जन आहियां, त उहे असां डील कंदा आहियूं। हिप जूं लिगामेंट इंजरीज़, टेंडन इंजरीज़, लेबरल इंजरीज़, ईअं ई नी में मोस्ट कॉमन फुटबॉलर्स ऐं क्रिकेटर्स खे इंजरीज़ थींदियूं आहिनि, जेको ACL लिगामेंट आहे, जीअं एंटीरियर क्रूशिएट लिगामेंट तव्हां ॿुधो हूंदो, अक्सर दुनिया जा वॾा वॾा प्लेयर्स आहिनि, उन्हनि खे इहे इंजरीज़ थियल आहिनि। इहे असां आर्थ्रोस्कोपिक मिनिमली इन्वेसिव सर्जरी सां डील कंदा आहियूं, माना की होल सर्जरी बि जंहिंखे चइजे। हर शइ रुगो कैमरा जे थ्रू थींदी आहे, 2 नंढड़ा होल्स थींदा आहिनि, असां स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं, ऑपरेट कंदा आहियूं, पेशेंट जा लिगामेंट रिकंस्ट्रक्शन कंदा आहियूं, जेका शइ रिपेयर थियण वारी हूंदी आहे रिपेयर कंदा आहियूं, जेका शइ रिकंस्ट्रक्शन थींदी आहे, माना रिपेयर न थी सघे ऐं नई ठाहिणी पए, त असां ॿिया टेंडन्स, लिगामेंट्स, ग्राफ्ट वठी उनखे यूज़ कंदा आहियूं। अच्छा, मतलब जे इन का ओपन सर्जरी कुछ भी इनमें ओपन न हूंदो आहे, सब कैमरा जे थ्रू मिनिमली इन्वेसिव, इनखे की होल सर्जरी चइबो आहे। नंढड़ो हिकिड़ो की जेतिरो सुराख थींदो आहे या 2 सुराख थींदा आहिनि, जीअं नी में हिन जाइ ते सुराख ॿई थींदा आहिनि, असां साम्हूं कैमरा में ॾिसंदा आहियूं, सॼो कमु कैमरा जे थ्रू थींदो आहे ऐं टेलीस्कोप जे। डॉक्टर साहब ख़ुदा न ख़ासा कैमरा अंदर रहिजी वञे पोइ न, उहो कैमरा एतिरो वॾो हूंदो आहे जो उहो नी में रहिजी नथो सघे। हा, इन जो फ़ाइदो इहो आहे। तॾहिं बि डपु त थींदो आहे न, अगरि मूं जहिड़ो इंसानु ॿुधे, मां तव्हां खां सवाल इहो कंदमि, डॉक्टर साहब कैमरा रहिजी वञे पोइ छा कंदमि? हाणे इहो रहिजी नथो सघे। इहो तव्हांजो सवाल इन करे तव्हांखे ज़हन में ईंदो जो तव्हां ॿुधो हूंदो, ख़ासि करे मां बिल्कुलु माज़रत सां चवंदुमि त असांजे गायनेकोलॉजिस्ट जेके कलीग सर्जरी अक्सर सिज़ेरियन कंदियूं आहिनि, हुन में अक्सर TV ते बि ईंदो आहे, हर 6 महीने को न को न्यूज़, त को स्वाब रहिजी वियो अंदरि, का कैंची रहिजी वई, को नंढी शइ। हिन में चूंकि सुराख ई नंढड़ो आहे, हिन में कैमरा जो स्कोप वेंदो अंदरि, उहो तव्हां अंदरि छॾे ई नथा सघो, भले सर्जन भुलिजी बि वञे त उहो ॿाहिरि छॾे सघे थो, गोॾे में अंदरि न छॾींदो। हलो सही आहे डॉक्टर साहब, अल्लाह ख़ैर कंदो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब मां हैदराबाद में ॻाल्हायां थो, नज़ीर अहमद। जी जी भाउ, कहिड़ा हाल तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। डॉक्टर साहब मूंखे सवाल करिणो आहे त 2017 में अगस्त महीने में मूंखे टिणी में जेको आहे फाल्ज थियो। छा थियो हुयो भाउ? फॉलिज थियो हुयो, ठीकु आहे। 2017 में। 2017 में कहिड़ी बॉडी जे कहिड़े हिस्से में? भई मूंखे खबी जेका सॼी टंग जी टिणी, पेर जी टिणी। पेर जी तिरी में? अच्छा, तरो न, टिणी जेका तिरी। अच्छा, ठीकु आहे सही। टिणी टे साईं दी। जी टिणी। हा, टिणी। जी जी। पोइ मां डॉक्टर खे ॾिसो, पाड़े वारे खे हुनजो पंधु कर। अच्छा। पोइ मूं पंधु कयो त मूंखे फरूकड़ा निकिरंदा, फूकड़ा, माना मूंखे निकिरंदा महीने ॾेढ में, वरी छॾे था वञनि, वरी फूकड़ा मूंखे निकिरंदा, फ़ाइदो कोन्हे। अच्छा, हा, सही। मूंखे इलाज न से सही। मुंहिंजी जेके टंगूं आहिनि उन्हनि में माना बीहण जी सघ कान्हे। अच्छा, ठीकु आहे भाउ, तव्हांखे ॿुधायूं था, वरी महिरबानी जी। ही मूंखे इहो सम्झ में न आयो, पेर जी एंकल जेको आहे न, ही हिते छा इन्हनि खे फॉलिज थियो हुयो, जंहिंजे करे हींअर हिननि खे प्रॉब्लम आहे, ऐं ॿियो इहो त हिननि खे फुलकड़ा था निकिरनि, मतिलबु ब्लिस्टर्स हूंदा। हा, ब्लिस्टर्स त माना स्किन सां घणो करे रिलेटेड वाकई डिजीज हूंदी। असां ऑर्थोपेडिक न, उहो त बल्कि कंहिं फिजिशियन या स्किन स्पेशलिस्ट खे ॾेखारनि। बाक़ी जेका वीकनेस आहे या कमज़ोरी आहे चवनि था ऐं हली कोन था सघनि, इहो इन में 2 शयूं थी सघनि थियूं। हिकिड़ो त फॉलिज जेको थियो आहे, स्ट्रोक जंहिंखे चइजे, त उन में हेठियों धड़ अफेक्ट थी वेंदो आहे। सही। त इहो त यूजुअली फिजियोथेरेपी सां कंटिन्यूअस हिननि जी पई थियणु घुरिजे, त मसल्स में थोरो पावर अची वेंदो आहे।
ॿियो कुझु असां सप्लीमेंट्स ॾींदा आहियूं, न्यूरोपैथिक सप्लीमेंट्स नर्व जे, ऐं छो त मसल्स जॾहिं नर्व सप्लाई वीक थी वेंदी आहे त पोइ फॉलेज में इहो ई थींदो आहे, ऐं उन खां पोइ पेशेंट खे वीकनेस शुरू थी वेंदी आहे, ॼंघूं में साह न हूंदो आहे, खणी कोन सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इन जे करे बि ब्लिस्टर्स थींदा आहिनि, त जेकॾहिं हू इहे शयूं ट्रीट थींदियूं, फिजियोथेरेपी थींदी, सप्लीमेंट्स मिलंदा पेशेंट खे ऐं एक्सरसाइज़ पिया कंदा, त हीअ काफ़ी हद ताईं ब्लिस्टर्स बि बहितर थी वेंदा ऐं हिननि जी ॼंघुनि में जान बि अची वेंदी। मां नथो सम्झां त एस सच हिन में का हिननि जी बोन्स या जॉइंट्स जो को प्रॉब्लम आहे, ही प्योरली हिकिड़ो फॉलेज सां रिलेटेड इशू आहे जेको फिजियोथेरेपी, एक्सरसाइज़ ऐं सम कुझु सप्लीमेंट्स सां बहितर थी। भाउ तव्हां जेको आहे कंहिं सुठे फिजियोथेरेपिस्ट सां जेको आहे कंसल्ट कयो ऐं तव्हां उन्हनि खे ॿुधायो त इंशाल्लाह न्यूरोलॉजिस्ट खे बि तव्हां ॿुधाए सघो था, इंशाल्लाह तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। त जीअं डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि पिया कयो पंहिंजो स्पोर्ट्स जे हवाले सां, हिननि जी इंजरीज़ जे हवाले सां, त छा ख़ुदा न ख़्वास्ता उन्हनि खे जॾहिं काई अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जो कोई धकु लॻे थो ऐं उन्हनि खे जेके ऑपरेट करिणो थो पए तव्हांखे, त पोइ केतिरे अरसे में तव्हां उन्हनि खे ओके ॾींदा आहियो त तव्हां वरी सां खेॾी सघो था या बिल्कुलु तव्हां उन्हनि खे मना करे छॾींदा आहियो? न, इहो डिपेंड कंदो आहे कहिड़े क़िस्म जी इंजरी आहे, केतिरी सीवियर आहे ऐं असां सर्जिकली छा छा रिपेयर कयो आहे, डिपेंड थो करे। हाणे मोस्ट कॉमन जेका नी जॉइंट जी कॉमन इंजरीज़ थींदियूं आहिनि एथलीट्स में, ऐं उन में सभिनी खां कॉमन इंजरी आहे ACL लिगामेंट, एंटीरियर क्रूशिएट लिगामेंट, जेको गोॾे खे सपोर्ट ॾींदो आहे, हेल्प। त उन में पेशेंट असां वटि पेन सां न ईंदो आहे, पेशेंट ईंदो आहे इनस्टेबिलिटी सां, साईं असांजो गोॾो अनस्टेबल आहे, असां रनिंग नथा करे सघूं, रनिंग कयूं था त गोॾो लचक थो करे, माना झटको थो ॾिए, त हुननि खे पंहिंजे गोॾे ते ट्रस्ट न रहंदो आहे, उहो खेॾी न सघंदा आहिनि, भॼी न सघंदा आहिनि। पोइ उन में तमामु मोस्ट मॉडर्न आर्थ्रोस्कोपिक की होल जे थ्रू असां लिगामेंट सॼो रिकंस्ट्रक्ट कंदा आहियूं, पेशेंट जा पंहिंजा हिकिड़ा टेंडन यूज़ करे लिगामेंट ठाहे नओं लिगामेंट उहो रिकंस्ट्रक्ट कंदा आहियूं। पेशेंट हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे, सर्जरी थींदी आहे, ॿिए ॾींहुं या उन ॾींहुं शाम जो घर हलियो वेंदो आहे। असां वॉक ऐं एक्टिविटी, नॉर्मल एक्टिविटी पहिरें ॾींहं खां अलाउ कंदा आहियूं। फिजियोथेरेपी शुरू करे छॾींदा आहियूं, लॉन्ग फिजियोथेरेपी हलंदी आहे 6 हफ़्ता 12 हफ़्ता। स्पोर्ट्स एक्टिविटीज़ असां उन्हनि खे खेॾणु बिल्कुलु अलाउ कंदा आहियूं, पर तक़रीबन 3 खां 6 महीननि खां पोइ। ऐं विच विच में मां पेशेंट्स खे फॉलोअप लाइ ॾिसंदो रहंदो आहियां, असेस कंदो आहियां, हुननि जा क्वाड्रिसेप्स मसल, हैमस्ट्रिंग्स मसल्स, स्ट्रेंथ बिल्डअप कंदा आहियूं, जीअं प्लेयर्स बिल्डअप कंदा आहिनि। जॾहिं असां मुतमइन थी वेंदा आहियूं त हाणे उन्हनि जो मसल्स सुठा बिल्डअप थी विया आहिनि, हाणे उहे लोड खणी सघनि था, गोॾे में स्ट्रेंथ अची वई आहे, त देन आई अलाउ देम फुल एक्टिविटी। सही, माशाअल्लाह सां। त हलो, इहा त सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी। ऐं जीअं डॉक्टर साहब, जीअं सर्जरीज़ थियनि थियूं ऐं काफ़ी पेन सां माण्हू अचनि था ऐं उन्हनि खे जेको आहे आफ्टर, मतिलबु जीअं सर्जरी वरी बि सूरु नथो वञे, पोइ उन जे लाइ छा ट्रीटमेंट हूंदी आहे? असल में इहो क्वेश्चन इलाही वेग आहे, माना पेन त थी सघे थो, पर हिकिड़ो हूंदो आहे पोस्ट सर्जिकल पेन, हिकिड़ो पंहिंजो ऑपरेशन जो हिकिड़ो पंहिंजो सूरु हूंदो आहे। उन लाइ त इमीडिएटली असां पेशेंट खे ज़ाहिर आहे पेन किलर्स ॾींदा आहियूं, कुझु सप्लीमेंट्स ॾींदा आहियूं, उहो त हिकिड़ो पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे। हिकिड़ो सूरु हूंदो आहे जॾहिं ऑपरेशन बि थी वियो, सभु कुझु वूंड बि हील थी वियो, टाका बि खुली विया, सभु शइ असांजी तरफ़ां ओके आहे, पेशेंट जो एक्सरे बि सही आहे, इम्प्लांट बि सही पियल आहे, पोइ बि पेशेंट खे हिकिड़ो अनएक्सप्लेन्ड पेन थिए थो या पेन ऑफ अननोन ओरिजिन, साइकोलॉजिकल थिए थो। हाणे उन में मुख़्तलिफ़ रीज़न्स थी सघनि था, नर्व न्यूरोपैथिक पेन बि थी सघे थो, साइकेट्रिस्ट इलनेस बि पेशेंट खे गॾु गॾु, छो त इहे वीचारा पेशेंट्स इन क़िस्म जूं ख़ासि करे जेके एथलीट्स ईंदा आहिनि असां वटि, उहे उन्हनि जो चूंकि कैरियर इन ते डिपेंड हूंदो आहे, त उहे 6 महीना 8 महीना जॾहिं पंहिंजी प्रोफेशन खां आउट रहंदा आहिनि, ऐं ज़ाहिरा प्रोफेशन उन्हनि जो ज़रिया मौश बि हूंदो आहे, उन्हनि जो इकोनॉमिक हिकिड़ो सोर्स बि आहे, त उन में पोइ पेशेंट्स कॾहिं कॾहिं डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, साइकेट्रिक इलनेसिस, हेल्यूसिनेशन्स उन्हनि खे थींदा आहिनि। पोइ असां ज़ाहिर उन्हनि जी थोरी काउंसलिंग करे उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं, ज़रूरत हूंदी आहे त असां पंहिंजे साइकेट्रिस्ट कलीग जी हेल्प बि वठंदा आहियूं, पर उन्हनि खे गॾु गॾु माना असां पंहिंजी ट्रीटमेंट जारी रखंदा आहियूं। यूजुअली पेशेंट्स इन मां निकिरी ईंदा आहिनि, थोरो असां उन्हनि खे सपोर्ट ॾींदा आहियूं, हेल्प कंदा आहियूं, इनकरेज कंदा आहियूं, फिजियोथेरेपिस्ट उन्हनि जी असांजी काउंसलिंग कंदो आहे, टीम असांजी उन्हनि जी काउंसलिंग कंदी आहे, त यूजुअली पेशेंट इन मां निकिरी ईंदा आहिनि। 5 to 10% केसिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके ऑन गोइंग अननोन पेन में वेंदा आहिनि, पोइ उन लाइ वरी पोइ असांजा हिकिड़ा कलीग्स आहिनि जिन खे असां पेन स्पेशलिस्ट चवंदा आहियूं, पेन मैनेजमेंट, पोइ उन्हनि ॾे रेफर कंदा आहियूं, उहे पोइ डिफरेंट पेन थेरेपीज़ यूज़ कंदा आहिनि ऐं काफ़ी हद ताईं मरीज़ उन में बहितर थी वेंदो।
डॉक्टर साहब जेके जे बीमारियूं आहिनि जो सर्जरीज़ आहिनि ख़ुदा न ख़्वास्ता कोई अफोर्ड नथो करे सघे काफ़ी तबियत ख़राबु आहे उनजी ऐं डॉक्टर्स चई छॾियो आहे त उनजो ऑपरेशन ई थियणो आहे नी रिप्लेसमेंट चेंज थियणो आहे सो अहिड़ा बि पेशेंट्स ईंदा हूंदा पोइ तव्हां उन्हनि खे कीअं ट्रीट कंदा आहियो? हाँ, हाणे अफोर्ड जेके नथा करे सघनि उन में 2 कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके मेडिकली फिट न आहिनि, माना असां करणु चाहियूं था सर्जरी, इंडिकेशन भी आहे, पर चूंकि उन्हनि जी मेडिकल हालत एॾी ख़राबु आहे जो उनखे असांजो बेहोशी वारो डॉक्टर बेहोश न करे सघंदो, या उहो इहो चवंदो त भई तव्हां ऑपरेशन कंदव त मरीज़ जो ऑपरेशन त थी वेंदो पर उनजी जान खे ख़तरो आहे, माना हाई रिस्क पेशेंट जंहिंखे चइबो आहे। पोइ उन में असां 2 कैटेगरीज़ यूज़ कंदा आहियूं। जेकॾहिं ऑपरेशन तमामु घणो ज़रूरी आहे त पोइ असां हाई रिस्क कंसेंट फॉर्म साइन कराए सर्जरी कंदा आहियूं। जेकॾहिं असां वटि ऑप्शन हूंदो आहे त भई असां का रीजनरेटिव थेरेपी यूज़ करे सघूं था, का वॾी सर्जरी खे नंढी सर्जरी में कन्वर्ट करे सघूं था जंहिंमें को कट न आहे को स्कार न आहे, त असां उहो ऑप्शन बि यूज़ कंदा आहियूं। अच्छा, ॿिया आहिनि नॉन अफोर्डिंग पेशेंट जेके फाइनेंशियली नॉन अफोर्डिंग, उनजो बि असां वटि ऑप्शन हूंदो आहे। कुझु असां वटि ज़कात जो फंड हूंदो आहे हैदराबाद में, कराची में। कुझु ग़रीब पेशेंट्स असां वटि ईंदा आहिनि, असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे ज़कात फंड में अकोमोडेट करे उन्हनि खां उन्हनि जी सर्जरी करे उन्हनि जो मसइलो हल कयूं। उहो लिमिटेड असां वटि फंड हूंदो आहे। पोइ जेके ज़कात जा एलिजिबल पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि खे असां त ज़ाहिर आहे असां हिकिड़ी एज़ अ पार्ट ऑफ, मां एज़ अ टीम लीडर आहियां, मां सर्जन आहियां, त मुंहिंजी हिकिड़ी टीम आहे पूरी। उन में असां वटि 8 खनि फिज़ियोथेरापिस्ट आहिनि जंहिंमें फीमेल बि आहिनि मेल बि आहिनि, 4 मूंसां गॾु को सर्जन्स आहिनि, फेलो सर्जन्स आहिनि जेके नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट ऐं स्पोर्ट्स इंजरीज़ जेके पाकिस्तान में पहिरियों कोन थींदियूं सर्जरीज़, उहे असां इंग्लैंड मां उन्हनि खे सिखी आया आहियूं, त उन्हनि खे सेखारींदा आहियूं, ट्रेन कंदा आहियूं। अहिड़ी तरह असां सां टेक्नीशियन्स आहिनि, अहिड़ी तरह असां सां नर्सिंग स्टाफ आहे, त असांजी हिकिड़ी पूरी टीम आहे, त असां एज़ अ टीम कमु कंदा आहियूं। पोइ पेशेंट खे असां उन हिसाब सां ट्रीट कंदा आहियूं, उनखे फुल सपोर्ट हूंदी आहे, प्री ऑपरेटिव, इंट्रा ऑपरेटिव, पोस्ट ऑपरेटिव। ऐं पेशेंट जॾहिं हिकिड़ो दफ़ो असां वटि ईंदो आहे त उहो माना मुंहिंजो एज़ अ डॉक्टर शहाब या एज़ अ रीजनरेटिव क्लिनिक जो पेशेंट थी वेंदो आहे। उन्हनि जो असां बाक़ाइदा डेटाबेस मेंटेन कंदा आहियूं, पेशेंट सां असांजी टीम टच में हूंदी आहे। को बि पेशेंट खे तकलीफ़ हूंदी आहे त उन्हनि खे व्हाट्सएप नंबर हूंदा आहिनि, उहे पंहिंजूं वीडियोज़, पिक्चर्स, तकलीफ़ूं वॉइस मैसेज जे ज़रिए, वीडियो जे थ्रू असांखे ॿुधाए सघनि था, ऐं असां उन्हनि खे जेका सलाह ऑनलाइन फ़ोन ते ॾेई सघंदा आहियूं ॾींदा आहियूं। जॾहिं ज़रूरत हूंदी आहे त न भई फिज़िकली पेशेंट असांखे विज़िट करे त वी कॉल, त वी वर्क एज़ अ टीम। ऐं मां टीम लीडर आहियां त मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उन्हनि खे प्रॉपर प्रोटोकॉल मिले, पेशेंट खे प्रॉपर ट्रीटमेंट मिले, ऐं पेशेंट ईअं न त हिकिड़ो दफ़ो असां ऑपरेट करे छॾियोसीं उन खां पोइ असांजो वास्तो न आहे, ईअं न हूंदो आहे। त वी वर्क एज़ अ टीम, पेशेंट मुंहिंजी टीम सां राब्ते में हूंदो आहे। मां जेकॾहिं पाण फ़ोन न खणी सघंदो आहियां, थिएटर में हूंदो आहे, त मुंहिंजी टीम जा 3 नंबर हूंदा आहिनि, 4 नंबर आहिनि। पर डॉक्टर साहब ॾिसो न, जे तव्हां जी तरफ़ां कोई बि इशू नथो थिए, तव्हांजी टीम बि फॉलोअप करे थी, तव्हां बि जीअं आहियो तव्हां बि उन्हनि खे चओ था त तव्हां भई टाइम टू टाइम अचो था, फॉलोअप करायो, पंहिंजो जेको आहे चेकअप वग़ैरह करायो, पर कुझु पेशेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके ऑपरेशन कराइण खां पोइ जस्ट हिकिड़ो टाइम ईंदा आहिनि चेकअप कराए, ऐं उन खां पोइ महीननि जा महीना छा सालनि जा साल ग़ाइब थी वेंदा आहिनि। वरी उन्हनि खे का न का नई तकलीफ़ थींदी आहे, वरी जॾहिं डॉक्टर साहब चवंदो आहे त भई तव्हां एतिरे अरसे खां छो न आया आहियो, त अहिड़ा बि पेशेंट्स ईंदा हूंदा, पोइ उन्हनि पेशेंट्स जे लाइ छा मतिलबु एडवाइज़िस आहिनि? असांजा अहिड़ा, माना मां सम्झां थो जॾहिं खां मां पाकिस्तान में लास्ट 5 इयर्स खां प्रैक्टिस कयां थो, त 5 to 10% असांजा अहिड़ा पेशेंट्स आहिनि जेके जिनखे असां नॉन कंप्लाइंट चवंदा आहियूं, माना जेके डॉक्टर जूं रिपीटेड इंस्ट्रक्शंस असां ॾींदा रहंदा आहियूं, फॉलो न कंदा आहिनि। पोइ अनफॉर्चुनेटली उहे वीचारा पाण ई नुक़सानु खणंदा आहिनि। कॾहिं असां उन्हनि खे मना कंदा आहियूं भई ज़ख़म में पाणी न वञे, हिन जो एहतियात कयो, प्लास्टर लॻल हुजे, पर हू प्लास्टर लाहे छॾींदा आहिनि, असांखे ॿुधाईंदा न आहिनि। कि अहिड़ा पेशेंट्स हूंदा आहिनि ज़रूरु, ऐं इहे सॼी दुनिया में हूंदा आहिनि, इहो रुॻो पाकिस्तान न आहे। सुस्ती आहे सर, सुस्ती आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। इन्हनि खे नॉन कंप्लाइंट पेशेंट चइबो आहे। सही, ते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ, तव्हां असांखे वरी सां कॉल करे सघो था, भाउ भेण जेको बि हुयो। इहा सर सुस्ती आहे, मतिलबु पंहिंजी हेल्थ सां पाण ई खेॾण वारी ॻाल्हि आहे। ऐं असां जेकॾहिं रूटीन चेकअप कराईंदा अचूं, वेंदा रहूं, त असांखे कंहिं शइ जो कोई प्रॉब्लम बि न थिए, ऐं ख़ुदा न ख़्वास्ता का नई शइ बॉडी जे अंदरि असांखे फील थिए थी, त इमीडिएट डॉक्टर बि जेको आहे हुनखे डायग्नोज़ करे सघे थो। जीअं डॉक्टर्स खे बि समटाइम्स ईअं प्रॉब्लम थींदो आहे त का प्रॉब्लम हूंदी आहे बॉडी जे अंदरि,
इमीडिएट डायग्नोज न थी सघंदी आहे, काफ़ी टाइम खां पोइ डायग्नोज थींदी आहे, इलाही सारा टेस्ट कराइण खां पोइ ख़बर पवंदी आहे त भई हीअ प्रॉब्लम आहे। हीअं इलाही केसिस हूंदा आहिनि ऐं इहा तव्हांजी पॉइंट बिल्कुलु सही आहे त अॼुकल्ह सॼी दुनिया उहा बि मेडिसिन में 2 शयूं आहिनि, हिकिड़ी अर्ली डायग्नोसिस ऐं अर्ली ट्रीटमेंट। अर्ली ट्रीटमेंट जेका आहे उहा क्योर आहे, माना तव्हांजो मर्ज़ जड़ खां ई ख़तमु थी वेंदो। अच्छा, जॾहिं पेशेंट्स इलाही लेट करे अचनि था त पोइ उन्हनि जो मर्ज़ उन स्टेज ते पुॼी थो वञे जो असां ऑपरेशन बि कयूं त उहो जड़ खां ख़तमु नथा करे सघूं, छो त उहो पोइ आर्थराइटिस बि सॼी बॉडी में मुख़्तलिफ़ जॉइंट्स में अची थो वञे। पोइ असां हिकिड़ो गोॾो कंदासीं, ॿियो गोॾो कंदासीं, वरी हिप जॉइंट्स कंदासीं या हिप पहिरियों कंदासीं, नी पोइ कंदासीं, वरी उन्हनि खे एल्बो जॉइंट्स में, वरी शोल्डर जॉइंट्स में, पोइ इहा डिज़ीज़ पई हलंदी। त इन करे ईअं ई सॼी दुनिया में स्क्रीनिंग प्रोग्राम्स इन करे हूंदा आहिनि त डिज़ीज़िस खे अर्ली आइडेंटिफाई कयो वञे ऐं अर्ली ट्रीटमेंट कई। सही, हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बच्चा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? हा जी, डॉक्टर अनी पई ॻाल्हायां। जी हा, जीआर कॉलोनी खां। जी जी। हा, साल थी वियो आहे, मूंखे पेर में धक लॻो हो ऐं किरी पई। अच्छा। हा, त हाणे भोजन बि न आहे, दवाऊं गोरियूं खाधियूं आहिनि पर सही तरीक़े सां हली कोन थी सघां, केॾी महिल सूर आहे केॾी महिल कोन्हे ऐं पर हली नथी सघां। सही, अमा तव्हांजी उमिरि केतिरी हूंदी? पेर जे सम्झो न मुड़ियल वारे। ठीकु आहे, तव्हांजी उमिरि केतिरी हूंदी? 65 साल। 65 साल उमिरि आहे तव्हांजी। एक्सरे करायो? एक्सरे वग़ैरह करायो आहे तव्हां? हा, एक्सरे करायो, डॉक्टर साहब चयो त एक्सरे ॾिसी चई त मोच आहे। अच्छा। मूंखे ईअं थो लॻे त माना पेर जे जंहिं हिसे में धक लॻो आहे उन खां वठी गोॾे ताईं रुगो खिचाव आहे। ओहो, ठीकु, अच्छा ठीकु आहे, अच्छा, ॿुधायो। सही। ठीकु ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायूं था। ठीकु। अल्लाह हाफ़िज़। अम्मा जी 65 साल उमिरि आहे, साल पहिरियों धक लॻो अथनि हिन वारी जाइ ते जी। चवनि थिए माना एंकल जॉइंट में जी। इंजरी थी आहे। जेकॾहिं डॉक्टर साहब एक्सरे ॾिठो आहे ऐं चवनि था एक्सरे सही आहे, मोच आहे, त माना हीउ घणो करे सॉफ्ट टिश्यू इंजरी आहे। अच्छा। हिनखे एंकल स्प्रेन चइबो आहे। कॾहिं कॾहिं हिन में इहो थींदो आहे त यूजुअली एंकल जी जेका मोच आहे या स्प्रेन आहे उहो मसाज करण सां, थोरी एलिवेशन करण सां, दवाउनि खाइण सां सोज घटि थी वेंदी आहे, सही थी वेंदो आहे। जेकॾहिं साल खां इहा तकलीफ़ हले थी पई त पोइ अम्मा खे हिकिड़ो असां माना इन केस में हिकिड़ो MRI कराईंदा आहियूं एंकल जॉइंट जो। उन में जेका बि को लिगामेंट इंजरी हूंदी, का स्पोर्ट्स टाइप जी माना टेंडन इंजरी हूंदी, उहा अची वेंदी, छो त एक्सरे ते रुगो बोन्स नज़र ईंदियूं आहिनि, एक्सरे ते लिगामेंट्स वग़ैरह जी इंजरी ख़बर न पवंदी। MRI में ख़बर पइजी, छो त MRI सॉफ्ट टिश्यू इंजरी लाइ करायो वेंदो आहे। त उहो पोइ अम्मा जो जेकॾहिं एॾो सूरु हले थो, साल खां तकलीफ़ न थी ऐं अम्मा हली नथी सघे, त बहितर आहे त हिकिड़ो MRI कराए ॾिसजे त या त कार्टिलेज इंजरी आहे एंकल जॉइंट जे अंदरि या लिगामेंट इंजरी हूंदी जेका एतिरी सीवियर हूंदी जो साल खां ई प्रॉब्लम हले। पर डॉक्टर साहब, MRI जेकॾहिं पाण वञी माण्हू कराए त मतिलबु ईज़िली कराए सघे थो या उन जे लाइ न डॉक्टर जो लिखणु ज़रूरी आहे। MRI हूअं त सेफ आहे तमामु, छो त MRI में एक्सरेज न हूंदा आहिनि, जीअं CT स्कैन में एक्सरेज हूंदा आहिनि, पर MRI में त मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग खे MRI चइबो आहे, त उहो हार्मफुल न आहे। उहो त इवन प्रेग्नेंट लेडीज़ बि MRI कराए सघंदियूं आहिनि, त MRI थी सघे थो, सेफ आहे, पर हू कंदा कोन, ज़ाहिर आहे जेसिताईं डॉक्टर लिखी सर्जन लिखी। सही, ठीकु आहे। त बहितर आहे मां तव्हां जेको आहे MRI वग़ैरह कराए वठो, त उन में तव्हांखे वधीक ख़बर पइजी वेंदी त छा मसइलो आहे। पहिरियां तव्हां पंहिंजे डॉक्टर ॾे वञो, उनखे ॿुधायो त मूंखे हीअ तकलीफ़ एतिरे अरसे खां हली रही आहे, ऐं तव्हां उन्हनि खे पाण बि चई सघो था जेकॾहिं MRI कराए ॾिसो पहिरें डॉक्टर छा थो चवे। समटाइम्स डॉक्टर न बि चवंदा आहिनि MRI जा, पर हिकिड़ो आइडियो बि ॾेई सघो था तव्हां, पर जेको आहे इंशाअल्लाह अल्लाह कंदो तव्हां जेकॾहिं प्रॉपर ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट ॾे वेंदा त उहे लिखी ॾींदनि, छो त साल खां हिकिड़ो सूरु हले थो, जॉइंट जो सूरु आहे, त इहो ऑर्थोपेडिक फील्ड आहे, त उहो को जनरल फिजिशियन मथां न बि लिखी सघे या GP, ही ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट आराम सां लिखी इंशाअल्लाह। इंशाअल्लाह जी व्यूअर्स, त वक़्तु हिकिड़ो ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं, ऐं जेके बि भाउ भेण कॉल्स कनि था, आई होप त तव्हांखे तव्हांजे सवालनि जा जवाब प्रॉपर तरीक़े सां मिली विया हूंदा,
ऐं अञा बि जिन भाइरनि जूं भेनरुनि जूं कॉल्स नाहिनि मिलियूं त तव्हां ट्राई कंदा रहो, अञा टाइम आहे, इनशाला तव्हांजी कॉल मिली वेंदी ऐं तव्हां डॉक्टर साहब सां ॻाल्हाए सघो था। डॉक्टर साहब, ॿारनि जे अंदरि बि जेको आहे ॾाढो प्रॉब्लम ॾिठो वेंदो आहे, बोन्स जो इशू हूंदो ई हूंदो आहे, कुझु बाय बर्थ हूंदो आहे, कुझु वरी टाइम सां थींदो आहे, त ॿारनि में इहो प्रॉब्लम कॉमन छो थी वियो आहे अॼुकल्ह? ॿारनि में हिकिड़ो त जेनेटिक्स बाय बर्थ थी सघे थो, उहो त कंजनाइटल आहे। ठीकु आहे। उहो यूजुअली जेकॾहिं फैमिली में का डिज़ीज़ ऑलरेडी रन करे थी पई, सही, ऐं कज़न मैरिजिस थियल आहिनि, अच्छा, त पर नॉर्मली कज़न मैरिजिस सुठी ॻाल्हि आहे, असां डिस्करेज न कंदा आहियूं। पर जेकॾहिं फैमिली में का डिज़ीज़ आहे ऑलरेडी, का कंजनाइटल डिज़ीज़ आहे, त कुझु सर्टन ब्लड टेस्ट थींदा आहिनि, ऐं हाणे उहे सॼी दुनिया में थींदा आहिनि, उन्हनि खे ऐब न सम्झो वेंदो आहे। जीअं थैलेसीमिया जा टेस्ट आहिनि, जीअं हीमोफीलिया जा टेस्ट आहिनि, ऐं जीअं RH फैक्टर जा ब्लड जा टेस्ट आहिनि, कुझु थींदा आहिनि। ऐं इहे UAE यूनाइटेड अरब एमिरेट्स में, अरब कंट्रीज़ में, सऊदी में इहे तमामु कंपलसरी मैंडेटरी टेस्ट आहिनि, त शादी खां पहिरियों माना, ऐं स्पेशली जेकॾहिं कज़न मैरिजिस त उहे कराइणु घुरिजनि। उन में ख़बर पइजी वेंदी त जेकॾहिं हिकिड़ो पेरेंट रिस्क ते आहे त ख़ैरु आहे, पर जेकॾहिं ॿिन्ही पेरेंट्स में उहा, त पोइ ॿारनि में चांस वधी वेंदो आहे उहा डिज़ीज़ ट्रांसमिट थियण जो। हिकिड़ी त इहा शइ। ॿी शइ, जेकॾहिं कज़न मैरिजिस न आहिनि पर फैमिली में हिकिड़ी डिज़ीज़ हले थी पई, त पोइ उन में बि थी सघे थो इहो प्रॉब्लम। हिकिड़ो इहो इनखे चइबो आहे कंजनाइटल या बाय बर्थ। उनखे त घणो एॾो अवॉइड नथो करे सघिजे, उहे बाय बर्थ आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि डेवलपमेंटल या अक्वायर्ड, उहे थींदा आहिनि न्यूट्रिशनल। घणा असांजे पाकिस्तान में हाणे मदर ड्यूरिंग प्रेगनेंसी उनखे न्यूट्रिशन न मिली आहे प्रॉपर, प्रेगनेंसी में जेको ॿारु ॼायो आहे हाणे प्रेगनेंसी खां फ़ौरन पोइ, उहो वीचारो कमज़ोर आहे, उन में ऑलरेडी डेफिशंसीज़ आहिनि, सही, एनीमिया आहे, मदर खे ड्यूरिंग प्रेगनेंसी एनीमिया रहियो आहे, वाइटामिन D उनखे लो रही आहे, कैल्शियम लो रही आहे, फॉलिक एसिड उन कोन वरितो आहे, त पोइ बर्थ डिफेक्ट्स थींदा आहिनि। त उन्हनि खे बि अवॉइड करे सघिजे थो, न्यूट्रिशनल डेफिशंसीज़ माउ जूं करेक्ट करे ड्यूरिंग प्रेगनेंसी। ॿियो, जीअं ॿारु पैदा थो थिए त पोइ उन जी वाइटामिन D लेवल, कैल्शियम लेवल चेक कराइजे, उन जा माइलस्टोन ऑब्ज़र्व कजनि त भई ॿारु कंधु टाइम ते थो खणे, बीठो टाइम ते आहे, वॉक टाइम ते कयो अथई जीअं ॿियनि ॿारनि वांगुरु। जेकॾहिं न कयो आहे त फ़ौरन डॉक्टर ॾे वञो, इम्यूनाइज़ेशन करायो, हिफ़ाज़ती जेके टुका हूंदा आहिनि उहे हणायो ज़रूरु। त इहे सभु शयूं इफेक्ट इन्हनि सभिनी शयुनि जो डायरेक्ट या इनडायरेक्ट लिंक आहे बोन्स जी हेल्थ सां ऐं जॉइंट्स। जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॿारु मतिलबु टाइम ते बीहे थो या पंधु करे थो, ईअं जीअं बांबड़ा पाईंदो आहे, त छा ॿारनि जे अंदरि जेको हिकिड़ी ॻाल्हाइण वारी जेका हिकिड़ी चवंदा आहिनि त ॿारु अर्ली बि ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे, वरी कुझु ॿार हूंदा आहिनि 2-3 साल थी वेंदा आहिनि, सफ़ा ॻाल्हाइणु बिल्कुलु बंदि हूंदो आहे, उन्हनि जो ॻाल्हाईंदा ई कोन आहिनि, न अम्मा चवनि न बाबा चवनि। छा इहो बि हिकिड़ो साइन हूंदो आहे त तव्हां मतिलबु फ़ौरन ॿार खे हिकदमि तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो त छो न ॻाल्हाइणु शुरू न कयो या छा? ॾिसो, हाणे माना काई बि डेवलपमेंटल एबनॉर्मलिटी मां नोट थी करे या पी, त उहो तव्हां फ़ौरन डॉक्टर सां रहिजो। सही। मां ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट आहियां, बोन जो स्पेशलिस्ट आहियां, त मूं वटि मां इहो पेशेंट्स खे चवंदो आहियां त भई मुंहिंजो जेको रिलेटेड त फील्ड आहे उहा लोकोमोटर सिस्टम आहे, माना हलणु बीहणु जॉइंट्स यूज़ करणु। इन में तव्हां काई बि शइ यूज़ नोट था कयो ॿार लाइ, त भई हाणे तव्हांखे 2 ॿार आहिनि, 3 ॿार आहिनि, तव्हांजा 2 ॿार सही हलिया, 3 ॿार देरि सां हलणु शुरू कयो, या तव्हांजो पहिरियों ॿार ई आहे ऐं तव्हां सम्झो था पिया त भई 9 महीननि में या 6 महीननि में नॉर्मल ॿारु बांबड़ा पाईंदो आहे, मुंहिंजो ॿारु नथो पाए, त तव्हां फ़ौरन डॉक्टर सां रहिजो। ट्विन्स में बि प्रॉब्लम थींदा आहिनि बोन्स जा? हाँ, ट्विन्स में बि थी सघनि था, इहे कंजनाइटल डिफेक्ट्स थी सघनि था बिल्कुलु। ट्विन्स में त घणा कॉमन आहिनि, उहो इन जे करे जो असां वटि मदर खे ज़ाहिर ट्विन्स वारे केस में हैवी प्रेगनेंसी हूंदी आहे, मदर खे वधीक न्यूट्रिशन खपे, ऐं जेकॾहिं मदर जी न्यूट्रिशन ड्यूरिंग प्रेगनेंसी सुठी न रही आहे, उन वाइटामिन सप्लीमेंट्स न वरिता आहिनि, त बर्थ डिफेक्ट्स या इन्हनि शयुनि जो चांस वधीक आहे। पर जेकॾहिं इहे सभु सप्लीमेंट्स ऐं इहे सभु शयूं सही वरितियूं हुजई, उन खां बावजूद बि जेकॾहिं ईअं कुझु केस कंजनाइटल थी सघे थो, माना फैमिली में हूंदो या कज़न्स हूंदा, उन्हनि जी फैमिली में हूंदो, उन्हनि नोट न कयो हूंदो, ॿिन्ही में डिज़ीज़ हूंदी, त उहा पोइ ॿार में ट्रांसमिट थी सघे थी। पोइ कुझु अहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि जिन जा ट्रीटमेंट मौजूदु आहिनि, कुझु अहिड़ियूं आहिनि जिन जी टोटल ट्रीटमेंट मौजूदु न आहे, क्योर मौजूदु न आहे, पर उन्हनि जा सिम्टम कंट्रोल थी सघनि था। सही। ऐं डॉक्टर साहब, जीअं वाइटामिन D आहे ऐं वाइटामिन D3 आहे, ॿई डिफरेंट शयूं आहिनि,
त इहे बि ॿारनि में प्रॉब्लम थींदो आहे इन जो बि? विटामिन D3 एक्टिव फॉर्म आहे विटामिन जो, विटामिन D इज़ इनएक्टिव फॉर्म। सही। त जॾहिं असां विटामिन D जो को नेचुरल सोर्स कोई बि कोन्हे, विटामिन D ठहंदी आहे सनलाइट जे थ्रू। सही। त सनलाइट जो एक्सपोजर तव्हांजी स्किन ते पवंदो त स्किन में अहिड़ा इनएक्टिव फॉर्म आहिनि जेके लिवर में वेंदा, वरी किडनी में वेंदा, पोइ विटामिन D3 फुल एक्टिव फॉर्म ठहंदो, पोइ बोन्स में वेंदो। सही। पर डॉक्टर साहब जीअं अॼुकल्ह असांजी लाइफ जेको आहे हिकिड़ी घरनि जे अंदरि ताईं महदूद थी वई आहे, उस कोन थी अचे, ऐं सफ़ा पहिरियां जीअं घर हूंदा आहिनि न, विरांडा हूंदा हुया, पधर हूंदा, त ॿाहिरि जेको आहे रोशनी थोरी फील थींदी घरनि जे अंदरि। अॼुकल्ह त घर सफ़ा मतिलबु बंदि घर आहिनि। अपार्टमेंट सिस्टम तमामु घणो आहे कराची जे अंदरि, अपार्टमेंट्स में सिज कोन थो अचे। घरनि जे अंदरि इनफैक्ट जेके पोर्शन्स या बैंगलोर में रहनि था, ॿाहिरि लॉन में उन्हनि वटि ईंदी हूंदी, पर जेके हेठि पोर्शन्स में रहनि था उन्हनि खे सनलाइट नथी मिले, उन्हनि खे ज़रूरत आहे सनलाइट जी। त जॾहिं उन्हनि खे सनलाइट नथी मिले त ऑब्वियसली उन्हनि जी बॉडी मां विटामिन ख़तमु थी वियो, पोइ उन्हनि जे लाइ कहिड़ी ट्रीटमेंट आहे? उन्हनि लाइ विटामिन D सप्लीमेंट्स ईंदा आहिनि। विटामिन D3 एक्टिव फॉर्म में ईंदो आहे, टैबलेट्स जे फॉर्म में, ड्रॉप्स जे फॉर्म में, इंजेक्शन्स जे फॉर्म में। उहो केतिरे अरसे में उन्हनि खे वठणु खपे? उहो त असां जॾहिं पेशेंट ईंदो आहे न त मां उनजो विटामिन D लेवल चेक कराईंदो आहियां ब्लड में। ब्लड टेस्ट थींदो आहे, चेक कंदा आहियूं, उन हिसाब सां ट्रीटमेंट मिलंदी आहे। घणा पेशेंट मूं वटि ईंदा आहिनि रैंडमली पिया वठंदा आहिनि सालनि खां। सही। 3 महीना वरितो, महीनो वरितो, वरी छॾे ॾिनो, वरी कंहिं डॉक्टर ॿुधायो, कंहिं माइट ॿुधायो, सेल्फ मेडिकेशन जेका कॉमन आहे असां वटि कंदा रहंदा आहिनि, उनजो को फ़ाइदो न आहे। अच्छा। हा, बहितर इहो आहे त तव्हां प्रॉपर डॉक्टर वटि वञो, पंहिंजी विटामिन D3 लेवल चेक करायो। विटामिन D3 लेवल तव्हांजी सही आहे त ठीकु आहे, न आहे सही त उहा केतिरी घटि आहे, जेकॾहिं इलाही घटि हूंदी आहे त असां पहिरियों लोडिंग डोज़ ॾींदा आहियूं, पोइ मेंटेनेंस डोज़ ॾींदा आहियूं। अच्छा डॉक्टर साहब, कंहिंजी बॉडी मां विटामिन D या विटामिन D3 जेको बि घटि फील थिए थो, छा उन जा कुझु सिम्टम्स हूंदा आहिनि, कुझु तबियत ख़राबु थियण जा कुझु जीअं सिम्टम्स हूंदा आहिनि, उनखे कुझु फीलिंग ईंदियूं आहिनि? विटामिन D एॾो इम्पॉर्टेंट आहे, रिसेंटली मूंखे पाण बि एज़ अ सर्जन ख़बर न हुई त लॉन्ग टर्म जेकॾहिं विटामिन D डेफिशिएंसी आहे त उहा डिप्रेशन बि कंदी आहे, साइकेट्रिक इलनेस। हालांकि असां इहो सम्झंदासीं त रुगो विटामिन D बोन्स ते इफेक्ट थी करे त पेशेंट्स यूजुअली विटामिन D जी ट्रीटमेंट वठंदा ऐं बोन जॉइंट्स में सूरु थींदो, हॾनि में सूरु थींदो, बॉडी में सुस्ती थींदी, पर पेशेंट्स विटामिन D सीवियर लॉन्ग टर्म डिप्रेशन, सीवियर लॉन्ग टर्म डेफिशिएंसी कैन कॉज डिप्रेशन एज़ वेल। त उनजा इलाही साइड इफेक्ट्स आहिनि, त इन करे बहितर आहे त विटामिन D रूटीनली, मां पाण विटामिन D डेफिशिएंसी जो पेशेंट आहियां, मां रूटीनली वठंदो आहियां। मां हर 3 महीने पंहिंजी विटामिन D लेवल चेक कराईंदो आहियां, उन हिसाब सां मेंटेनेंस डोज़। त छा डॉक्टर साहब जीअं मतिलबु जंहिंखे विटामिन D जो प्रॉब्लम हुजे, वरी उनखे इन तरह जो डिप्रेशन बि हुजे, छा उहे फैटी लिवर जे करे बि थींदो आहे उन्हनि खे? न, फैटी लिवर इज़ नॉट अ डिज़ीज़। फैटी लिवर हिकिड़ो माना डायग्नोसिस आहे जेका अल्ट्रासाउंड तव्हां लिवर जो एब्डोमेन कराईंदो या CT कराईंदो तव्हांखे। कुछ पेशेंट्स हूंदा आहिनि जिनखे फैटी लिवर जा मुख़्तलिफ़ कॉज़ेस आहिनि। फैटी लिवर डायरेक्टली विटामिन D सां लिंक न आहे। अच्छा। बाक़ी हाणे जेकॾहिं उन पेशेंट जो मेटाबॉलिज़म इफेक्टेड आहे, लिवर अफेक्ट आहे, छो त लिवर में सॼी बॉडी जो मेटाबॉलिज़म, सही, मेटाबॉलिज़म जी जेका फैक्ट्री आहे बॉडी जी, उहो लिवर हूंदो आहे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं उनजो लिवर कमु नथो करे सही कंहिं बि रीज़न जी वजह सां, त उहो विटामिन D खे एक्टिव फॉर्म में कन्वर्ट ई न करे सघंदो। त तव्हां उनखे जेतिरो बि विटामिन D इनएक्टिव ॾियो, उहो फ़ाइदेमंद आहे। त पोइ उन्हनि पेशेंट्स खे असां डायरेक्टली एक्टिव फॉर्म जा इंजेक्शन हणंदा आहियूं, त उहे डायरेक्टली ब्लड में, त उनमें लिवर जो को रोल न हूंदो। सही। ते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी किथे आहे? अल्हम्दुलिल्लाह भा, ठीक ठाक। केरु पियो ॻाल्हाए? अभी मां शदाब को ॻाल्हायां तो कुझु का हिम्मत अली नालो मुंहिंजो आहे। जी जी भा। असांजो 35-40 सालनि जो आहे। मां उनजे खुरी जी हॾी वई आहे वधी। अच्छा। उहो हाणे हितां असां इलाज करायूं था त माना घुमण खां असांजी वियो आहे, थोथर बि थिए थी। डॉक्टर साहिब खे अर्ज़ु कयूं असांखे दवा ॾसी, थोरी हिते डॉक्टर जेके आहिनि राजकोट वारनि खे ॾसो अथसि, हो चवंदा त दवा जीअं खाए थो माना फ़ाइदो नथो पए। ठीकु। अच्छा अच्छा, तव्हांजो भाउ आहे? जी हा हा। अच्छा, 35-40 साल उमिरि आहे तक़रीबन? जी हा हा। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ॿुधायूं था तव्हांखे। जी डॉक्टर साहब। हिननि जी पोयां खोड़ी जी हॾी वधी वेंदी आहे, हिनखे हैगलैंड्स डिज़ीज़ चइबो आहे।
जे ही लॉन्ग टर्म जेकॾहिं प्रॉब्लम आहे ही दवाउनि सां हल कोन थींदो। अच्छा हा, हिन में असां कॾहिं कॾहिं जेकॾहिं सूरु इलाही आहे त असां उन जाइ ते इंजेक्शन बि हणंदा आहियूं, ओहो लोकल एनेस्थेटिक ऐं माइनर अमाउंट स्टेरॉइड जो, या वरी इन लाइ पोइ जेका हॾी वधी वई आहे उनखे असां शेव करे छॾींदा आहियूं। माइनर सर्जरी आहे पर पेशेंट जो मसइलो लॉन्ग टर्म परमानेंट हल थी वेंदो। पर डॉक्टर साहब ये छा हॾी वरी रिगेन थींदी आहे छा? तमामु घटि चांसिस में, लेस देन 1% रिकरेंस हिनखे रेट चइबो आहे। पर जेकॾहिं न जेकॾहिं असां कुझु कंदासीं त पेशेंट खे हिकु त लॉन्ग टर्म पेन रहे थो, ॿियो शूज़ पाइण में कोई बि वेयर में उन्हनि खे तकलीफ़ रहंदी, ऐं कॾहिं कॾहिं उते पोइ इन्फेक्शन थी वेंदो आहे। त पोइ इन क़िस्म जी जेकॾहिं सिचुएशन ख़राबु थी वेंदी आहे पोइ वरी सर्जरी बि असां न करे सघंदा आहियूं इन्फेक्शन जे करे। त बहितरु हूंदो आहे त इहा अर्ली स्टेज ते सॉर्ट आउट कई वञे, ऐं एॾो को वॾो ऑपरेशन न आहे, सिर्फ़ु जेका हॾी वधियल आहे उहा शेव करे असां टेंडन खे वापसि पंहिंजी जाइ ते हणी छॾींदा आहियूं, पेशेंट जी लाइफ नॉर्मल थी वेंदी आहे ऐं प्रॉब्लम सॉल्व थी वेंदी आहे। ज़बरदस्त। बसि भाउ इंशाल्लाह अल्लाह साईं बहितरु कंदो। तव्हां पंहिंजे भाउ खे जेको आहे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो त उनखां बहितरु तव्हां सजेशन वठी सघो था। जीअं डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधायो आहे उन ॻाल्हि ते बि तव्हां थोरो गौर कजो। ईअं हथनि जूं बि बोन्स वधंदियूं आहिनि? हथनि जूं बोन्स यूजुअली ईअं जीअं हैगलेंड्स थींदी आहे हील में, उहो न थींदो आहे, न ही जॉइंट सुजी वेंदा आहिनि। अच्छा बेसिकली इहो फील ईअं थींदो आहे त इहे वधी विया आहिनि पर बेसिकली इहे सुजी वेंदा आहिनि। सही। इहे रोमेटॉइड में थींदा आहिनि, जीअं असां पहिरियों डिस्कस कयोसीं प्रोग्राम जे शुरू में, त इन में इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे, सूजन थी वेंदी आहे ऐं हॾा सुजी वेंदा आहिनि। ॿियो समटाइम्स ये बि थींदो आहे त फिंगर्स में मतिलबु ॾाढो शदीद पेन थींदो आहे, जीअं टका कढण जी आदत हूंदी आहे कंहिं माण्हुनि खे, टका न कढी सघंदा आहिनि, हथ सफ़ा ईअं बैंड न करे सघंदा आहिनि फिंगर्स खे, उहो छा रीज़न आहे? इहे दीज आर ऑल टाइप ऑफ इन्फ्लेमेशंस। अच्छा गॾु गॾु सूजन थींदी, स्टिफनेस थींदी आहे। सही। अक्सर इहा पेशेंट्स खे तव्हां नोट कयो हूंदो, फीमेल में हिकु त कॉमन आहे, ॿियो मॉर्निंग में थींदी आहे, मॉर्निंग स्टिफनेस जंहिंखे चइबो आहे। जीअं जीअं डे गुज़रंदो आहे यूज़ कंदा वेंदा आहिनि हथ बहितरु थींदा वेंदा आहिनि। त इहे इन्फ्लेमेटरी डिज़ीज़ आहिनि, इन में असां एंटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन्स ॾींदा आहियूं, एक्सरेज़ कराईंदा आहियूं, कुझु ब्लड टेस्ट कराईंदा आहियूं। जेकॾहिं डायग्नोसिस कंफर्म थी वेंदी आहे त हीअ रोमेटॉइड आहे या का ॿी इन्फ्लेमेटरी आर्थ्रोपैथी आहे त पोइ असां रोमेटोलॉजिस्ट ॾे रेफर करे छॾींदा आहियूं। छो त उन में कुझु वरी अहिड़ियूं स्ट्रॉन्ग मेडिकेशन्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि जेके एज़ अ सर्जन असां नथा ॾेई सघूं, फिज़िशियन ॾेई सघे थो रोमेटोलॉजिस्ट। सही। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर करे मां ॿुधो आहे मतिलबु कुझु अहिड़ा इंसान जिन खे कुझु प्रॉब्लम हुजे ऑर्थो जो, वरी उन सां गॾु गॾु उन्हनि खे गैंग्लियॉन्स बि हुजनि। हा हा, इहो मतिलबु मूंखे सम्झ में अॼु ॾींहं ताईं न आहे आयो, त उनजो छा रीज़न आहे? गैंग्लियॉन जेको आहे उहो असल में ही तव्हांजा टेंडन्स आहिनि, पेर में हथ में हर जाइ ते टेंडन्स अलाह साईं ॾिना आहिनि जेके मूवमेंट्स कंदा आहिनि। टेंडन्स जे मथां अलाह साईं हिकिड़ी शीथ ॾिनी हूंदी आहे, झिली हूंदी आहे जंहिंखे उर्दू में झिली चइबो आहे, या सिंधी में बि तव्हां झिली चई सघो। उन में पाणी भरिजी वेंदो आहे त उहो गैंग्लियॉन हूंदो आहे, हुनखे गैंग्लियॉन चइबो आहे। उहो गैंग्लियॉन हिते बि हूंदो आहे, हिते बि अक्सर थींदो आहे, फिंगर्स जे मथां हिन साइड ते, उहा ईअं ॻोड़ी ॾांहुं ठही वेंदी आहे। बेसिकली हुन में पाणी या जेल भरियल हूंदी आहे। अक्सर करे मां ॿुधो आहे गोॾनि जे पास थींदा आहिनि, एंकल्स जे पास थींदा आहिनि, पेर ते थींदा आहिनि, हथनि में थींदा आहिनि, रिस्ट जॉइंट्स वटि थींदा आहिनि, इहे कॉमन साइट्स आहिनि। गैंग्लियॉन असां उन वक़्तु ताईं कुझु न कंदा आहियूं, इहो नुक़सानदेह न आहे, इहो को ट्यूमर न आहे, इहो को कैंसर न आहे। ठीकु। हीउ सिंपल हिकिड़ो सिस्ट हूंदो आहे जंहिंमें पाणी भरियल हूंदो आहे, जेको टेंडन जे मथां हूंदो आहे या कॾहिं कॾहिं जॉइंट जे मथां हूंदो आहे, त हुन में जॉइंट जो फ्लूइड अची वेंदो आहे। असां उन लाइ कुझु बि ट्रीटमेंट न चवंदा आहियूं। जेकॾहिं पेन करे थो पियो या साइज़ में वधी थो वञे त इन जा पोइ असां लोकल एनेस्थीसिया ॾेई एरिया खे सुन करे गैंग्लियॉन कढी छॾींदा पर सर त वरी थींदा आहिनि, वरी थींदा आहिनि। कढण खां पोइ रेट तमामु घटि आहे। घणा माण्हू गैंग्लियॉन में इंजेक्शन हणाईंदा आहिनि या जेको फ्लूइड हूंदो आहे सक करे छॾींदा आहिनि, सर्जन वटि वेंदा आहिनि, सर्जन इंजेक्शन विझी उहो फ्लूइड सक कंदो आहे, गैंग्लियॉन माना फूकड़ो ॼण नंढो थी वेंदो आहे। कुझु अर्सो गुज़रंदो आहे, वरी हुन में पाणी भरिजी वेंदो आहे, हुन में रिकरेंस हिनखे चइबो, उन में चांसिस रिकरेंस जा 50% आहिनि। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो दफ़ो जड़ खां कढाए छॾियो त पोइ चांसिस लेस देन 2% आहिनि वरी थियण जा गैंग्लियॉन जा। त इहा का नुक़सानदेह न आहे। इन ई करे मां शुरू में चयो त असां मूं वटि हाणे कुझु इलाही इहो बि फीमेल्स में थोरो घणो कॉमन थींदो आहे, या मैनुअल वर्कर्स में कॉमन हूंदो आहे जेके हैंड जो कमु कंदा आहिनि, त उन्हनि में थींदो आहे त असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त भई हीअ तव्हां कढाए छॾियो, कढाए छॾींदव त लेस देन 2% चांस आहे वरी थिए, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां कढायो, हीअ का ट्यूमर या कैंसर न आहे।
ऐं घणो करे पेशेंट जेके फीमेल्स आहिनि उहे कॉस्मेटिक रीज़न जे करे बि कढाईंदियूं आहिनि, छो त बुरो लॻंदो आहे काॾे वञनि थियूं शादी में कंहिं फंक्शन में त ॻोड़ी लॻल आहे हर जाइ ते नज़र थी अचे त उहो पोइ अवॉइड कंदियूं आहिनि, त इन करे पोइ असां कॉस्मेटिक रीज़न जे करे बि इहो कढंदा आहियूं। सही, हिन में का वॾी ॻाल्हि ज़बरदस्त। त डॉक्टर साहब जीअं अॼु असां इलाहियुनि शयुनि जे बारे में ॻाल्हायो आहे त थोरो ई टाइम बचियल आहे जेसीं ताईं मुंहिंजे डायरेक्टर जेको आहे मूंखे प्रोग्राम जे हवाले सां एंडिंग जे हवाले सां कुझु ॿुधाए, त मां चाहींदसि त तव्हां असांजे व्यूवर्स खे थोरो डाइट जे हवाले सां ॿुधायो त जीअं जेके ऑर्थोपेडिक जे जेके पेशेंट्स आहिनि उन्हनि जी डाइट, उन्हनि जी केयर जे हवाले सां या उन्हनि जी एक्सरसाइज़िस थी वञनि या फिज़ियो जे हवाले सां उन्हनि खे थोरो तव्हां गाइड कंदा। हिन में मां 2 नंढा मैसेजिस पंहिंजे पेशेंट्स खे या व्यूअर्स खे ॾींदुमि। हिकिड़ो त इहो आहे त रूटीन में पंहिंजे लाइफ स्टाइल में डेली हाफ एन आवर या हफ़्ते में 2.5 कलाक जंहिंखे चइजे एक्सरसाइज शामिलु कनि। सही। अच्छा, एक्सरसाइज का हैवी करण जी ज़रूरत न आहे, ज़रूरी न आहे त तव्हां को जिम जॉइन कयो या को क्लब जॉइन कयो, सिंपल वॉक, जेकॾहिं तव्हांखे किथे स्विमिंग जो चांस मिले थो, साइकिलिंग जो चांस मिले थो त इहे तमामु सुठियूं एक्सरसाइज आहिनि। हल्की फुल्की को माण्हू स्पोर्ट्स खेॾंदा आहिनि, बैडमिंटन खेॾी, टेबल टेनिस खेॾी, का अहिड़ी दोस्तनि सां वॉक ते हलिया वियो, हफ़्ते में या त 2.5 कलाक कढो थोरो थोरो करे या डेली अधु कलाक कढो त बि इनफ आहे। अच्छा, त इहो तमामु सुठो बोन्स लाइ, जॉइंट्स लाइ तमामु ज़रूरी आहे। सही। ऐं ॿियो डाइट जे हवाले सां असां हमेशह पंहिंजे न्यूट्रिशनिस्ट खे इन्वॉल्व कंदा आहियूं, डाइटिशियंस खे इन्वॉल्व कंदा आहियूं, पर सिंपल एडवाइस एज़ अ ऑर्थोपेडिक सर्जन मुंहिंजो मरीज़नि खे इहो हूंदो आहे त भई तव्हां हेल्दी खाओ। हाणे हेल्दी खाइण में जेके अॼुकल्ह कॉमन शयूं आहिनि, हिकु त वाइट शुगर अवॉइड कयो, सही, उन जी जाइ ते गुड़ इस्तेमालु कयो। जेकॾहिं तव्हां चिकन खाओ था त कोशिशि कयो देसी मुर्गी खाओ, जेके इंजेक्शन्स लॻल फार्मी मुर्गियूं आहिनि, स्टीरॉइड्स जा इंजेक्शन लॻल आहिनि, इहे अवॉइड कयो। गोश्त तव्हां बिल्कुलु खाई सघो था, भले वॾे जो खाओ भले नंढे जो खाओ, पर ताज़ो खाओ। ऐं कोशिशि कयो त ग्रिल्ड या बारबीक्यू या तमामु घटि ऑयल में पकल शयूं हुजनि, फ्राइड शयूं घटि खां घटि इस्तेमालु कयो। कुझु माण्हू चांवर मूंखां पुछंदा आहिनि, चांवर असां न खाऊं, चांवर खाई सघो था, कोशिशि कयो त फ्राइड राइस जी जाइ ते बॉइल्ड राइस खाओ। सही। वेजिटेबल्स जो इलाही इस्तेमालु कयो। सही। फ्रूट सीज़नल ज़रूरु यूज़ कयो, को हर्ज कोन्हे। भले तव्हां डायबिटिक बि आहियो, ॾींहं में हिकिड़ो एप्पल खाइण में का तव्हांजी शुगर न वधी वेंदी। एन एप्पल इन अ डे कीप्स द डॉक्टर अवे। त इहे शयूं, इहे रूटीन लाइफ स्टाइल आहिनि। इहे त जेकॾहिं तव्हां असां हल्कियूं पंहिंजी लाइफ में शामिलु करे छॾियूं, कैवो पीअणु, ग्रीन टी इज़ मोर हेल्पफुल देन तव्हां 8 कोप खीर वारी चांहि जा पीओ। अच्छा, तव्हां चांहि पीओ था त कोशिशि कयो उन में शुगर अवॉइड कयो, छो त ॾिसो अधु चमचो शुगर करे बि तव्हां 4-5 चमचा ॾींहं में थी विया। जेकॾहिं असां कॉफ़ी या चांहि पीऊं था डेली, हर को माण्हू पीए थो, असां बि एज़ अ सर्जन यूज़ कंदा आहियूं, त हर को माण्हू लाइफ में त इहे शयूं कट करे सघजनि थियूं। ॾही जो इस्तेमालु, डेयरी प्रोडक्ट्स जो इस्तेमालु सुठो कयो। बस पंहिंजो लाइफ स्टाइल सही कंदा त तव्हां पंहिंजो मेन्यू भी तव्हांजो जेको आहे न, डाइट मेन्यू भी तव्हांजो ऑटोमेटिकली सही थी वेंदो। हा, वो भी इलाही इंपॉर्टेंट है। त बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नवीद पावर पे ॻाल्हायां दादू खां। जी जी भाउ। अजी यो डॉक्टर साहब खां पुछणो, मुंहिंजी ख़ाला आहे, उनजी 45 ताईं एज आहे जी, त उनखे जेको आहे न पेर जी खुड़ी में तकलीफ़ थींदी आहे, हलण में ॾाढी। ॾेखारियो पियो हैदराबाद बोन केयर में, उन्हनि दवा ॾिनी, मसइलो हल न थियो आहे। अच्छा, ही छाजे करे, थोरो डॉक्टर साहब खां पुछा कजो छाजे करे थो थिए। ठीकु। अच्छा, तव्हां जेको डॉक्टर साहब ॾे वठी विया हो त उन्हनि तव्हांखे छा ॿुधायो त छाजे करे आहे? उन्हनि चयो त हिन में एक्सरे करायो, उन चयो थोरो हॾी जो मसइलो आहे। मसइलो न ॿुधायनि न? चयो न हॾी डंडड़ी थोरी वधियल आहे, पर उहो त कॉमन हुयो, सभिनी ॿिन्ही पेरनि जी उहे ई हुई, पर हरूभरू हुनखे तकलीफ़ अलाए छो अञा ताईं हलण में। अच्छा, सही, ठीकु आहे भाउ, तव्हांखे ॿुधायूं था, महिरबानी। हा, ही हलण में हिननि खे तकलीफ़ आहे, हिनखे असां चवंदा आहियूं प्लांटर फैशाइटिस। अच्छा, अगेन ही फीमेल में कॉमन आहे ऐं ही टिपिकल एज आहे 40 खां पोइ। हिन में पेर जूं जेके खुड़ी जो तरे वारो हिसो आहे, हिन में इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे। हिन में हिकिड़ी फैशिया हूंदी आहे या सॉफ्ट टिशू हूंदो आहे, हुनजी स्वेलिंग या इन्फ्लेमेशन थींदी आहे, उनखे असां प्लांटर फैशाइटिस चवंदा आहियूं। हिन लाइ ट्रीटमेंट में असां एंटी इन्फ्लेमेटरीज़ ॾींदा आहियूं, जेके डॉक्टर साहब ज़रूरु उन्हनि खे ॾिनी हूंदियूं। ॿियो पेशेंट खे असां कुझु स्ट्रेचिंग एक्सरसाइज़ कराईंदा आहियूं हील जूं, उहे असां पेशेंट खे सजेस्ट कंदा आहियूं। उहे फिज़ियोथेरापिस्ट कोई बि सुठो कंहिं वटि हलिया वेंदा, दादू में
सेवण में अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट आहे, ओॾे हलिया वेंदा, उहे ज़रूरु ॿुधाईंदा आहिनि। सही। उन खां अलावा मां पेशेंट्स खे एडवाइस कंदो आहियां त चूंकि फीमेल अक्सर किचन में बीहनि थियूं, कमु कनि थियूं, 2-2 3-3 कलाक जी। गुज़री था वञनि, त उहो इंसोल हिकिड़ा कुशन ईंदा आहिनि हील लाइ, हाँ। जेल वांगुरु, हाँ, उहे किथां बि मिली वेंदा आहिनि कंहिं बि आम शू जी शॉप तां, या नथा मिलनि त तव्हां कॉबलर वटि मोची वटि हलिया वेंदव, त उहे सॉफ्ट इंसोल ठाहे ॾींदो आहे। त मां पेशेंट्स खे चवंदो आहियां तव्हां जेके बि कॉमनली जूता पंहिंजा घर में पायो था उहे खणी वञो, उते उहो सिबी करे तव्हांखे रखी ॾेई छॾींदो, उहो तव्हांजे जूते में लॻल हुजे, तव्हां 2-3 कलाक उन ते बि, उहे शॉक एब्ज़ॉर्बर जो कमु कंदा आहिनि। त तव्हां जॾहिं वज़न रखंदव, वॉक कंदव, त खुड़ी जो सॼो लोड उन ते पवंदो ऐं एब्ज़ॉर्ब थी वेंदो, त तव्हांखे सूरु न थींदो ऐं इन्फ्लेमेशन बि घटि थी वेंदी। ज़बरदस्त। डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो सुवाल जेको ॾाढो कॉमन आहे, ऐं वो इहो सुवाल आहे त अक्सर असां इवन मां पंहिंजी मदर जो ई हिते मिसाल ॾियणु चाहींदमि, छो त अम्मी खे जॾहिं बि असां कंहिं बि ऑर्थोपेडिक सर्जन ॾे वठी वेंदा आहियूं या स्पेशलिस्ट ॾे वठी वेंदा आहियूं, त डॉक्टर हमेशह हिकिड़ी शइ चवंदो आहे त हिननि जी कणिक जी मानी बंदि कयो। ठीकु आहे, उनजो छा रीज़न आहे? हा, हाणे कणिक जी मानी जो तालुक़ु जेको आहे उन में कणिक जी मानी में न चिलेटिंग हिकिड़ो एजेंट हूंदो आहे, इहो असांजे ऑर्थोपेडिक जे किताबनि में लिखियलु आहे। मां जेकॾहिं नंढिड़ो हिकिड़ो तव्हां सां मिसाल शेयर कयां, मां जॾहिं इंग्लैंड वियुमि पहिरियों दफ़ो, असां जॾहिं सर्जरीज़ कंदा हुआसीं हैवी ट्रेनिंग जे दौरान, त मां सर्जरी करे ईंदुमि त मूंखे हथनि में सूरु पवंदो हो बोन्स में, त मां हुते GP ॾे वियुमि, जनरल प्रैक्टिशनर ॾे, त उन मूंखे चयो त तव्हां पाकिस्तान मां आया आहियो, ट्रॉपिकल कंट्री मां, तव्हांखे वाइटामिन D जी डेफिशिएंसी आहे। त मां हुनखे चयो त मूंखे वाइटामिन D जी डेफिशिएंसी कीअं थी सघे, मुंहिंजी त कंट्री में एॾी सनलाइट आहे, 10 महीना त सिजु हूंदो आहे हुते, इंग्लैंड में त हलो 8 महीना सियारो हूंदो आहे, हिते त एॾो सिजु आहे, मूंखे त वाइटामिन D जी कमी थी नथी सघे। चई न तव्हां कराए, मां टेस्ट करायो, मुंहिंजो वाइटामिन D वाकई तमामु घणो लो हुयो। पोइ मां हुन खां पुछो त उन मूंखे चयो त तव्हांजी ऑर्थोपेडिक जे किताबनि में बि इहा शइ लिखियलु आहे, पोइ मां उहा शइ पढ़ी बि। असां जेका हिते एशियन कंट्रीज़ में मानी था खाऊं कणिक जी, इन में हिकिड़ो चिलेटिंग एजेंट हूंदो आहे। उहो चिलेटिंग एजेंट जो मां इहा आहे त जेको असां एक्टिव फॉर्म में वाइटामिन D ठहे थो ऐं एब्ज़ॉर्ब थो थिए, जेका मानी खाऊं था उन में चिलेटिंग एजेंट उन वाइटामिन D खे बाइंड थो करे छॾे, एब्ज़ॉर्ब थियणु नथो ॾे। ऐं इहो वाइटामिन D डेफिशिएंसी असांजे इन्हनि कंट्रीज़ में कॉमन आहे जिते कणिक जी मानी खाई थी वञे, जीअं बांग्लादेश, इंडिया, श्रीलंका, पाकिस्तान, जिते ही कॉमन आहे कणिक। ॿाहिरनि मुल्कनि में घणो करे कणिक जी मानी न पचंदी आहे या ब्रेड ठहंदी आहे ॿिए क़िस्म जे फ्लोर मां, आटे मां। त इहो चिलेटिंग एजेंट इज़ द रीज़न जेको तव्हांखे डॉक्टर साहब चए थो तव्हांजी अम्मा खे त इहा घटि कयो, छो त इहो चिलेटिंग एजेंट वाइटामिन D लेवल खे घटि कंदो आहे। ऐं तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते 11 महीना सिजु हूंदो आहे, एॾी सनलाइट हूंदी आहे, छो त वाइटामिन D ठहंदी सनलाइट जे थ्रू आहे, पर पोइ बि असां वटि पेशेंट वाइटामिन D आहे डेफिशिएंट इन करे। सही, वो भी कणिक जी मानी खाई जेको आहे, त उहो असां चवंदा आहियूं त तव्हां कणिक जी मानी जेका माना खाओ, इस्तेमालु ज़रूरु कयो, पर चांवर या ॿी शयूं बि खाओ लिमिटेड, या ॿिए क़िस्म जो अटो बि इस्तेमालु कयो। घणो करे चवंदा आहिनि जव जो अटो या त वरी बाजरे जो अटो थींदो आहे, इहे वधीक इस्तेमालु कजनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायो त वाइटामिन D घटि थियण जा रुगो बोन्स ते इफेक्ट न आहिनि, पर सीवियर लॉन्ग टर्म डेफिशिएंसी डिप्रेशन जो बि कॉज़ आहे। ऐं ओल्ड एज में इहो कॉमन आहे, छो त पेशेंट्स खे सालनि जा साल वाइटामिन D डेफिशिएंसी आहे, उहे रैंडमली सेल्फ मेडिकेशन कंदा रहंदा आहिनि, कॾहिं बि वाइटामिन D लेवल चेक न कराईंदा आहिनि। इन करे मां हमेशह मूं वटि मरीज़ ईंदा आहिनि, मां उन्हनि खे चवंदो आहियां भई तव्हां पहिरियों वाइटामिन D ऐं कैल्शियम लेवल चेक त करायो, ख़बर पए त एक्चुअल तव्हांजी लेवल केतिरी आहे, पोइ उन हिसाब सां असां तव्हांखे वाइटामिन D जी ट्रीटमेंट ॾियूं। ठीकु डॉक्टर साहब, हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। जी वालेकुम सलाम। डॉक्टर साहब पुत्र, मुंहिंजी उमिरि, मुंहिंजो नालो सईदा बशीर आहे, मुंहिंजी उमिरि 74 साल आहे पुत्र जी। ऐं हींअर मुंहिंजे अखियुनि में इंजेक्शन लॻनि पियूं, पर मूंखे जेको पेरनि में हींअर जेका तकलीफ़ आहे न, आउं जेॾी महिल लेटां थी न त पेरनि जूं जेके आङुरियूं आहिनि न, उन्हनि मां मुंहिंजो साह निकिरी थो वञे, मतिलबु जेको आहे हलण में मूंखे का तकलीफ़ कोन्हे, पर मूंखे तकलीफ़ जीअं मां लेटां थी सुम्हां थी त पेरनि जूं आङुरियूं जहिड़ा सुन लॻा पिया आहिनि, सूर आहे। तव्हां डायबिटिक आहियो छा? जी बाबा। तव्हांखे शुगर आहे? न शुगर न आहे, बीपी आहे। बीपी आहे, ठीकु आहे। लो रहंदो आहे, हाई रहंदो आहे? मां हाई हूंदो आहे त मां टेबलेट खाईंदी आहियां, उन सां कंट्रोल हूंदो आहे पुत्र। ठीकु आहे, ठीकु आहे, मां ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायूं था। वरी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।
74 ईयर एज अथनि, पेर सुन थी वञण ऐं पेरनि जी आङुरियुनि में सूरु। हिननि खे मां चवंदुमि त हिकिड़ी टेस्ट हूंदी आहे HbA1c 3 महीननि लाइ शुगर जी थींदी आहे, उहा ज़रूरु कराइनि। सही 99% पेशेंट अहिड़ा अनडायग्नोस डायबिटिक हूंदा आहिनि ऐं छो त हू वरी अगेन रुगो घर में उहो स्टिक सां न स्टिक सां हू कंदा रहंदा आहिनि, रैंडम ऐं फास्टिंग, उहा रिलायबल न आहे। त हिकिड़ी HbA1c थींदी आहे जेका 3 महीननि जो रिलायबल रिज़ल्ट ॾींदी आहे। सही ऐं हे जेको अम्मा खे आहे प्रॉब्लम, इहो ब्लड फ्लो जे करे ऐं डायबिटिक न्यूरोपैथी आहे। टिपिकली हिन में पेशेंट खे पेर आङुरियूं सुन थियण ऐं सूर थींदो आहे। थी सके कराए उन्हनि खे वठनि इहो उहा टेस्ट प्रॉब्लम ॾिसी हूंदो। वठंदासीं, न त मां एक्सरे बि कराए वठंदुमि। ठीकु आहे, थैंक यू डॉक्टर साहब, तव्हां अॼु आया ऐं जेको आहे इलाही शयुनि जे बारे में इंफॉर्मेशन ॾिनी असांखे, असांजे व्यूअर्स खे। इनशाला ज़िंदगी रही त नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी दावत ॾींदासीं। मैसेज त तव्हां हूअं ॾेई चुका आहियो, पर वरी बि अगरि कोई शॉर्ट मैसेज ॾियणु चाहींदा? बस सेम मैसेज आहे त एक्सरसाइज पंहिंजी लाइफ में शामिल कयो, पंहिंजी डाइट खे इम्प्रूव कयो, सुठी हेल्दी डाइट कयो, हेल्दी लाइफ स्टाइल, तव्हां घणनि हॾनि ऐं जोड़नि जी बीमारियुनि खां बची। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, महिरबानी तव्हांजी। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे जो शो वणियो हूंदो। ऐं हिकिड़ी लास्ट इम्पॉर्टेंट ॻाल्हि एंड में चवणु चाहींदसि त अॼु जेको आहे वर्ल्ड वाइड नो टोबैको डे सेलिब्रेट कयो थो वञे, त बराए महिरबानी पंहिंजी, पंहिंजे ॿारनि जी ऐं आसे पासे में तव्हां पंहिंजी ज़िंदगी बचाइणु चाहियो था त टोबैको खे नो चओ। त इहो अॼु न बल्कि सुभाणे बि सेलिब्रेट कयो वेंदो। इंशाल्लाह सुभाणे हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।